बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सुबह साण धरती सां गॾु सौराब सूमरो तव्हां साम्हूं हाज़िर आहे। सुबह साण धरती में तव्हांजो असांजो साथ हूंदो आहे सूमर खां वठी जुमे ताईं, ऐं हीउ साथ बि जुमे ताईं रहंदो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त तव्हां सां गॾु हूंदासीं। उनखां पोइ ज़ाहिर आहे वरी ईद शुरू थिए थी, ईद उल अज़हा। ईद खां पोइ वरी थी सघे थो तव्हां हिते ॿी का होस्ट या ॿियो को होस्ट ॾिसो। जेसिताईं मूंखे बर्दाश्त कयो, इहे 4 ॾींहं आहिनि, बाक़ी 5 ॾींहं। सुबह साण धरती में असां वटि ख़ूबसूरत महिमान ईंदा आहिनि जिन सां ॻाल्हि ॿोल्हि थींदी आहे। अॼु बि असां तमामु बहितरीनु महिमान आहिनि। अव्हां बि लाइव कॉल जे ज़रिए असांजे हिन शो में शामिलु थी सघो था। कोई बि सुवाल, काई बि फरमाइश करे सघो था। जेके जेके ॾिसंदा असांखे नाज़रीन, जिते जिते बिजली आहे, सिंध में हूअं त बिजलीअ जो वॾो बहिरान लॻो पियो आहे, ऐं तक़रीबन लोड शेडिंग कराची खां वठी कश्मीर ताईं लोड शेडिंग आहे। रुॻो ॿाहिरि मुल्कनि में बिजली वेंदी न आहे, असां वटि वरी बिजली ईंदी न आहे। ईंदी आहे त एॾी ख़ुशी मल्हाईंदा आहियूं, ऐं वरी साॻी जॻह ते वरी ॾुख बि थींदो आहे त ॼाण वई हाणे वेंदी कॾहिं, इहो इंतज़ारु हूंदो आहे। सो असां सां तमामु बहितरीनु अॼु शख़्सियत मौजूदु आहे, जेका ॾाढी सुठी होस्ट बि आहे, ऐं ॿियो अलाए छा छा आहे उन्हनि खां पुछंदासीं। फ़क़ीर इनायत बुरड़ो बि असां सां गॾु आहे, कीबोर्ड समेत साईं पहुची वियो आहे। पर अॼु जी त असां वटि जेका अॼु होस्ट आहे, एंकर पर्सन आहे, ऐं पाण आर्टिस्ट बि रही आहे, मॉडल बि रही आहे, हाणे बसि रुॻो सिंगर थियणु रहिजी वियो आहे हिननि जो। त अॼु असां वटि महिमान आहे तमामु ख़ूबसूरत शख़्सियत जी मालिक शमा कीरियो साहिबा। प्रोग्राम में तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां टाइम कढियो असांजे लाइ, हालांकि तव्हांजो टाइम ॾाढो क़ीमती आहे। न महिरबानी तव्हांजी, तव्हां मूंखे यादि कयो ऐं सुठो लॻो ॾाढो। तव्हां सुबुह जो यादि कयो, सुबुह जो उथारियो त थोरो ॾुखियो बि लॻो, पर सुठो बि लॻो। महिरबानी तव्हां मूंखे यादि कयो। जेतोणीकि क्षमा जेका उहा राति जो ईंदी आहे, तुंहिंजी आवे असां सुबुह जो क्षमा खे खणी आया आहियूं। पर जीअं त असां वटि सुबुह आहे, उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। त पाकिस्तान में हिते असां वटि सुबुह आहे, पर ॿियनि मुल्कनि में किथे राति बि हुजे, किथे शाम बि हुजे। तव्हांखे त ख़बर हूंदी, मुख़्तलिफ़ मुल्कनि जा तव्हां टूर कया आहिनि। अमेरिका में राति आहे, वरी बिल्कुलु सही ॻाल्हि। हाणे लाइव ॾिसां पियो हिकिड़ो कन्वेंशन हले थो जेको अमेरिका में, उते राति आहे, उते राति म्यूज़िकल प्रोग्राम थो हले। ऐं वरी जॾहिं असां हीउ प्रोग्राम पंहिंजो शो यूट्यूब ते अपलोड कंदा आहियूं, उनजो त वरी को वक़्तु ई न आहे। कॾहिं बि माण्हू कहिड़ो वक़्तु ॾिसी सघे थो, यानी उहो राति में बि ॾिसी सघिजे थो, अधु राति जो तक़रीबन अधु राति जो ॾिसंदा आहिनि असांजो प्रोग्राम। सही ॻाल्हि आहे, रिलैक्स थियण जे लाइ सुकून जेॾी महिल हूंदो आहे, टाइम सभु जो कुझु सभु कमकार ख़तमु करे। बिल्कुलु, ऐं पोइ माण्हुनि खे निंड बि अची वेंदी आहे असांजो प्रोग्राम ॾिसी ॾिसी। न अॼु न ईंदी, तव्हां बेफ़िक्र थियो। अच्छा, क्षमा कीरियो साहिबा, अॼुकल्ह छा पियो हले, को नओं प्रोग्राम कंहिं चैनल ते कयो पिया? न मां न बसि उहो साॻियो प्रोग्राम पंहिंजो पुराणो PTV ते कयां थी पई, ऐं बाक़ी जेके असांजा सिंधी मीडिया जा चैनल आहिनि ऑन एंड ऑफ वेंदी रहंदी आहियां। इलाही दफ़ा तव्हां सां बि गॾु इंटरव्यूज़ कया आहिनि, जीअं पंहिंजी ॻाल्हि थी पए त केॾी महिल कुर्सी जे हिन पासे आहियूं त केॾी महिल कुर्सी जे हुन पासे। हा, बसि ईअं ई कयूं था। सिंधी मीडिया आहे नंढी हिकिड़ी महदूद आहे, ऐं कॾहिं मां गेस्ट थी वेंदो आहियां तव्हां वटि, कॾहिं तव्हां गेस्ट थींदा मूं वटि। बसि इहा ई ॻाल्हि आहे, ईअं ई हले पियो कमु, ऐं ईअं ई हलंदो करंदो मुंहिंजे ख़्याल में। नंढड़ी दुनिया आहे असांजी सिंधी मीडिया जी। नंढी दुनिया ॾाढी सुठी दुनिया आहे, पंहिंजी दुनिया पाण असां ठाही आहे। हुन में असां पाण ई गेस्ट थींदा आहियूं, पाण ई होस्ट थींदा आहियूं, पाण ई सिंगर। असां ई न थींदासीं त केरु थींदो? हा, ॿियो केरु थींदो? माशाल्लाह। PTV ते कहिड़ो प्रोग्राम थी कयो? मां हाल अहवाल कंदी आहियां। हाल अहवाल, करंट अफेयर्स जो प्रोग्राम। करंट अफेयर्स जा तव्हां तक़रीबन घणा कया आहिनि प्रोग्राम शुरू खां वठी? पहिरियां एक्टिंग कई तव्हां, उनखां पोइ वरी डायरेक्ट अची वियो करंट अफेयर्स जे प्रोग्रामनि में? पहिरियां मां एक्टिंग कई, उनखां पोइ मां एंटरटेनमेंट जा इलाही प्रोग्राम्स कया, होस्टिंग कई, होस्टिंग कई ईद जे प्रोग्राम, रमज़ान प्रोग्राम, म्यूज़िक जा तमामु घणा प्रोग्राम मूं कया। इवन धरती जा मां तमामु घणा प्रोग्राम, हिकिड़ो वॾो मुंहिंजो मेगा शो हलियो हुयो धरती ते, 100 एपिसोड अलाए घणा असां हुनजा सेलिब्रेट कया हुआ रुस्तम लक साहिब जे डायरेक्शन में। पोइ उनखां पोइ करंट अफेयर ते हली वियमि। बस आउं फिक्स पंहिंजी लाइफ खे कोन कयो आहे। अच्छा, जेको मूंखे सुठो प्रोजेक्ट लॻंदो आहे आउं करे छॾींदी आहियां। रुस्तम लक ते ख़ासि करे पैनल ते आयो तव्हां बाक़ाइदे? लक साहब हमेशह प्रोग्राम कंदो आहे, मूंखे यादि कंदो आहे, इज़त ॾींदो आहे। आउं बि कोशिशि कंदी आहियां, टाइम अगरि निकिरी सघे त आउं लाज़मन कंदी आहियां। न तव्हां थी वियो या आगा राफ़े थी वई, इहे माना हुन पैनल ते इहे हूंदियूं कंहिं तव्हां बि हूंदा आहियो, असां बि ॾिसंदा आहियूं। मां त वरी तव्हां बि कुझु घटि पैनल लक साहब जे। हा, इकरा कुरैशी, महविश, इहे हुनजे पैनल ते आहिनि। मां बि हूंदो आहियांसि, ऐं हूअं बि रुस्तम ऐं सौराब त गॾु गॾु हूंदा आहिनि न सदाईं। जिते रुस्तम हूंदो सौराब बि। सही ॻाल्हि आहे न, बसि किथे किथे वरी असां बि अची वेंदा आहियूं, इन करे नाले जी छिक बि थिए थी थोरी घणी। सही ॻाल्हि। उहो बि वरी मसइलो इहो आहे, उहो जेको चवंदो आहे न असां तव्हांखे भलीकार पैनल न आहे, उहो नाले जी छिक आहे। हा, उहो जेको चवंदो आहे न असां तव्हांखे भलीकार कयूं था, उहो भलीकार जो कंदो आहे त पोइ माण्हू ज़ाहिर आहे हाणे इज़त ॾिए थो हिकिड़ो माण्हू, त हुनखे वरी मोट में इज़त ई ॾिजे त सुठो आहे।
माशाल्लाह होस्टिंग में तव्हांखे वधीक मज़ो अचे पियो या जॾहिं एक्टिंग कयो उन महिल मज़ो वधीक हूंदो? मूंखे होस्टिंग में वधीक मज़ो ईंदो बसि आहे। मूं वांगुरु एक्चुअली आहे। तव्हां घणो कमु उते ई कंदा आहियो जेको तव्हांजी मर्ज़ी जो हूंदो आहे, जेको मर्ज़ी आहे। तव्हांजी ख़्वाहिश हूंदी आहे त मां हीअ कैरेक्टर कयां या मां हीअ कयां, त मूंखे होस्टिंग वधीक सुठी लॻंदी आहे बनिस्बत एक्टिंग जे। एक्टिंग मूं वांगुरु आहियो तव्हां, हा मुंहिंजी बि बिल्कुलु तव्हां वांगुरु। मूंखे बि होस्टिंग आसान लॻंदी आहे वॾी। उन में ईअं हूंदो आहे न माण्हू पंहिंजे दिमाग़ में ॻाल्हाईंदो वेंदो आहे, सवाल ईंदा आहिनि। एक्चुअली उन में तव्हां आज़ादु हूंदा आहियो, आज़ादु उन में हूंदा हीअं लॻंदो हूंदो जीअं तव्हां हिन प्रोग्राम जो हिकिड़ो तव्हां हिकिड़ो जारादारी हले थी पई, तव्हांजी सॼो कुझु आहे, तव्हांखे लॻंदो एक्टिंग में आहे हूंदो आहे स्क्रिप्ट ते हलणो पवंदो आहे, ॿियनि जे चए ते ॿिए जो किरदारु हूंदो आहे, हिते तव्हां हूंदा आहियो। किरदारु पाण खे हुन में ढालणो पवंदो आहे उन किरदार में। ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो उन स्क्रिप्ट जेको लिखियलु हूंदो आहे न उन खां अलावा ॿिया बि जुमिला ईंदा आहिनि ज़हन में, पोइ माण्हू डबल माइंडेड थी वेंदो आहे। हाणे जेको उन लिखियो आहे उहो सही आहे, जेको मां चवंदुमि उहो सही रहंदो। इहा ॻाल्हि पोइ अक्सर असांखे डायरेक्टर अहिड़ा सुठा मिली वेंदा आहिनि जेके चवंदा आहिनि यार जेको तोखे सुठो लॻे थो न उहो ई चयो, ज़रूरी न आहे त स्क्रिप्ट जेको लिखियलु आहे इहो आख़िरी हर्फ़ न आहे त इहो ई चवणो आहे। कुझु जेके हूंदा आहिनि मतिलबु असांजा डायरेक्टर साहब या जेको स्क्रिप्ट राइटर हूंदो आहे, चवंदा जेको मूं लिखियो उहो कयो, उहो ई चयो। उन ई तरीक़े सां पर चयो, उहे उन बि ई पंहिंजी जाइ ॻाल्हि ते ते सही चयो। हूंदा आहिनि न, छो जो चवंदा आहिनि जेको हीउ मां लिखियो आहे इन जी माना हीअ थी निकिरे, यस, मां हीअ सोचे उनखे करे इहा अॻियां शइ खां ॿी लिखी कयो, उनखे लिंक गढिणो हूंदो आहे, शायदि ईअं बि हूंदो आहे। आहे। पर उन सां पोइ डिस्कस करे सघिजे थी साईं अगरि हीअ लाइन हिनखे थोरो हाणे वधाओ कजे। माशाल्लाह तव्हांजो एॾो सुठो एक्सपीरियंस आहे, तव्हां पाण सुठा राइटर आहियो, हा, अकेली राइटिंग बि लिखो, ड्रामा लिखो, इहो अची वेंदो आहे ज़हन में ईअं अची अक्सर। वेंदो, बिल्कुलु सही। जॾहिं बि एक्टिंग कंदा आहियूं न पोइ डिस्कस करे वठंदा आहियूं, डायरेक्टर खे ॿुधाईंदा आहियूं साईं अगरि हीअ लाइन आहे हिनखे वधीक सुठो करे अगरि हीअ लाइन एड कंदासीं हिन में त सुठो थी वेंदो। एक्चुअली इहा ॻाल्हि से ॾिसो एक्सपीरियंस जॾहिं तव्हां मतिलबु तव्हांजो माशाल्लाह ॾाढो सुठो एक्सपीरियंस आहे त मीडिया जे हवाले सां, त उहे शयूं तव्हांखे काउंट कनि थियूं, उहे तव्हांखे हेल्प आउट कनि थियूं। तव्हां का बि शइ कयो था पिया, अच्छा हिनखे हीअं करे हिन तरीक़े सां अगरि मां चवां त वधीक में बि सुठो वधीक बहितर थिए, त इलाही सारा असांजा जेके डायरेक्टर कैरियर जो स्टार्ट पीटीवी खां पीटीवी खां वठी माना पुराणा आहियो असांखां वधीक तव्हां। हा शायदि तकरीबन केतिरा साल छा था प्रूव करणु चाहियो? मूंखे तकरीबन 20 साल त थी विया आहिनि हिन में इलेक्ट्रॉनिक मीडिया में ई आयो आहियां मां। मूंखे 20 न थिया आहिनि, न मूंखे 20 न थिया आहिनि, पोइ मां तव्हांखां पुराणी कोन। अच्छा, न पोइ तव्हां त पीटीवी कंदा हूंदव न पहिरियां शुरू? न मां जॾहिं शुरू कयो हुयो तेसिताईं प्राइवेट चैनल अची विया? प्राइवेट चैनल अची विया जॾहिं KTN शुरू थियो हुयो। मूंखे बेसिकली मां मीडिया जो जेको करण जो शौक़ु चढ़ियो हुयो उहो न्यूज़ कास्टर पढ़ण जो मूंखे असुलु शौक़ु हुयो। अच्छा, मां KTN में मतिलबु जॾहिं स्टार्ट में थिए पियो अचनि पिया, असां इलाही कमु कयो हुयो, ईअं न आहे KTN ऐं हिन सभिनी जा असां जेके सिंधी मीडिया आहे उन जा फाउंडर्स में आहियूं। त पोइ मां उन्हनि खे अप्लाई मतिलबु उन्हनि मूंखे चयो बि हुयो, पर मुंहिंजो मसइलो इहो हुयो त न्यूज़ जे लाइ मूंखे पंहिंजी जॉब छॾणी पई पवे। उन्हनि ॾींहंनि में उन्हनि खे चयो त बाबा ऐं सिंधी मीडिया अहिड़ी न हुई, मूंखे जेके चवंदा न सॼण, उन्हनि इहो मशवरो ॾिनो त पंहिंजी जॉब छॾे करे टोटली डिपेंडेंट न थिजां मीडिया ते। छो जो न्यूज़ एंकर त वरी ज़ाहिर आहे 24 कलाक जॉब आहे, केॾी महिल बि ब्रेकिंग न्यूज़ अचे पढ़णी आहे पढ़णी आहे ऐं तव्हांखे टाइम ॾियणो आहे, तव्हां इहो नथा करे सघो। पोइ उन जे करे मां उहो न्यूज़ एंकर न करे मतिलबु करे न सघियसि पंहिंजी मजबूरी जे करे, ऐं पोइ मां होस्टिंग करणु मुंहिंजो भला ठीकु आहे, हुन सां गॾु गॾु हीअ वरी जेको तरीक़ो आहे उहो करे सघिजे थो। गॾु गॾु उन ई टाइम ते पोइ मूं PTV ते बि एंकर पर्सन थी वियो, पोइ भली उहो करंट अफेयर जो प्रोग्राम हुजे या न्यूज़ एंकर न थी सघियो त एंकर त थी वियसि। एंकर त थी वियो, हा इहो ॾाढो सुठो माना शौक़ु पूरो थी वियो। जेकॾहिं न्यूज़ तव्हां पढ़ो आहे न त पोइ उन में तव्हां बाउंड थी वञो, वाक़ई तव्हांखे सही मशवरो। मुंहिंजो बेसिक शौक़ु इहो ई हुयो, मां जेको मीडिया खे जॉइन करणु चाहियो हुयो या मां मीडिया में अचणु चाहियो हुयो, एक्टिंग मूंखे शौक़ु न हुयो, मूंखे हुयो त न्यूज़ पढ़ा, जेके न्यूज़ कास्टर्स पढ़ंदियूं आहिनि मूंखे ॾाढियूं सुठियूं लॻंदियूं आहिनि, मां न्यूज़ पढ़ां ऐं पढ़ी सघां थी। छो त सिंधी मीडिया उन वक़्तु आई हुई, नई आई हुई, उन्हनि खे बि ज़रूरत हुई ऐं थोरी घणी सुठी सिंधी असांजी बि हुई, पर सिर्फ़ु इन वजह सां मां उहा करे न सघियसि, पाण पंहिंजी मजबूरी सां। विच में त थोरो जॾहिं चवंदा आहिनि न चरियाए पर शौक़ु चढ़ंदो आहे त मुंहिंजो छॾे ऐं मां कयां थी। एक्टिंग बि तव्हां थोरी कई? तमामु थोरी, हिकु ॿ ड्रामनि में कमु कयो, उहो बि पाण ईअं जस्ट ईअं शौक़ु। एक्टिंग करे ॾिसूं भला कीअं थी थिए, पर उन में पोइ तव्हां फासी पिया, स्क्रिप्ट में फासी पिया त भाई स्क्रिप्ट यादि करणो थो पए हिते त। न अहिड़ो कोन्हे, फासर एॾा को नालाइक स्टूडेंट कोन हुआसीं। अच्छा, पर पोइ पंहिंजे पसंदि जा जेके प्रोजेक्ट मिलंदा विया। अच्छा, ॿियो इहो हुयो त घर जे तरफ़ सां बि हिकिड़ो हुयो त भाउ एक्टिंग न कयो, मॉडलिंग बि न आहे करणी, एक्टिंग बि न आहे करणी। थोरो असांजो जेको सिंधी में हिकिड़ो आहे कल्चर स्टिल आहिनि, पर असां जॾहिं मतिलबु शुरू में कयो पिए त उहो मुंहिंजे मतिलबु घर वारा बाबा असांजो बाबा अलासी वॾी हयाती ॾे, ॾाढो फ्रेंडली आहे, सुठो आहे, हर ख़्वाहिश मञंदो आहे। भाउ न एतिराज़ु कयो, बाबा चयो मुंहिंजी धीउ आहे न, हलो बाबा तूं बसि होस्टिंग कर। चयो ठीकु आहे बाबा। उन ॾींहुं मां बाबा सां प्रॉमिस कयो मुंहिंजो बाबा होस्टिंग कंदमि, पोइ एक्टिंग छॾे ॾिनी। होस्टिंग शुरू कयो त अञा ताईं जारी आहे? अञा ताईं जारी आहे। पोइ भली PTV हुजे या प्राइवेट चैनल हुजे कोई बि। अच्छा, सिंगिंग जी तरफ़ न आयो?
मूंखे लॻंदो न आहे त मुंहिंजो एॾो सुठो आवाज़ु सिर्फ़ु ॿुधण जी हद ताईं आहियो माना ॿुधण जी आदत ॿुधंदा आहियो सुठा सुठा ॿुधंदी कलाम आहियां स्लो म्यूज़िक मूंखे वणंदो आहे अच्छा मतिलबु ऐं ख़ामोशी पसंदि आहियां होस्टिंग में तव्हांखे इहा बि आसानी थी न त माण्हू हिकिड़े ॾींहं में अची करे 3-4 प्रोग्राम करे रिकॉर्ड यस वरी आज़ादु पाणी मैनेजेबल हुयो न हा मानी जॉब होस्टिंग इहा हुई त मैनेजेबल हुयो जॾहिं छुटी आहे जॾहिं ऑफ आहे तव्हां उन में ई पंहिंजो करे था वञो या वरी उनखे उन ई ॾींहं ते रखो जंहिं ॾींहुं तव्हां अवेलेबल आहियो बाक़ी न्यूज़ त इहो न पियो थी सघियो न्यूज़ इंसान न पियो करे सघी शोबिज़ में बि तव्हां रहो पिया ऐं तव्हांजी जॉब बि आहे एरोस्टिस बि आहियो तव्हां पोइ टाइम निकिरी वेंदो आहे न हुनजे लाइ शौक़ु कढाईंदो आहे न शो माना जॾहिं फ्लाइट न हूंदी आहे त पोइ तव्हां हुनखे ॿुधाईंदा आहियो डायरेक्टर खे त भाई हीअ ॾींहं मूं वटि फ्री ही आहे ॾींहं मूं वटि आहिनि हिननि ॾींहंनि ते आउं करे सघां थी अच्छा उन हिसाब सां मैनेज करे मैनेज वठंदा कंदा आहियूं कॾहिं ईअं थियो त डायरेक्टर चयो हुजे त न बाबा न न तव्हां जेको आहे फ्लाइट भली कैंसिल कयो ॿिए कंहिंखे मोकिले छॾियो छोकिरीअ खे तव्हांखे हीउ शो करिणो आहे होस्टिंग छो जो हीउ गेस्ट असांखे वरी न मिलंदो कॾहिं ईअं बि थियो बिल्कुलु थियो ईअं बि कई थियो दफ़ा थियो पोइ तव्हां कई दफ़ा ईअं थियो त मां इलाही डिघी फ्लाइट करे आयमि सॼी राति जी मतिलबु करे आयमि ऐं वरी अची मां हिते प्रोग्राम कयो कई दफ़ा ईअं बि थियो मां मॉर्निंग फ्लाइट मां विच में प्रोग्राम कंदी हुअमि लाइव विच में कुझु ॾींहं मंज़र पस मंज़र कंदी हुअसि उन में छा हूंदो हुयो त सुबुह जी मां ड्यूटी कंदी हुअसि मंझंदि जो पहुचंदी हुअसि सिधो मां हिकिड़ी दफ़ा असांजी फ्लाइट डिले थी बिलीव कयो मां पंहिंजे कज़न खे चयो त गाॾी खणी अचु एयरपोर्ट ते मूंखे पिक कर छो त मूंखे इहो टाइम कोन हुओ मां घर वञा घरां खां चेंज करे अचां गाॾी एयरपोर्ट ते खणी उहो आयो अॼु मां सिधो अची हिते पंहिंजो स्टूडियो में पंहिंजो प्रोग्राम कयो उन खां पोइ घर वियमि स्टूडियो अची एरोस्टिस वारी ड्रेस में ई कयो छा होस्टिंग न न गॾु कपिड़ा बि अची विया ड्रेसिंग पोइ अची चेंज कयो गॾु कपिड़ा बि अची विया मेकअप उहो कंटिन्यू करे वियो इहा हूअं नई शइ थी वञे अगरि एरोस्टिस वारी ड्रेस में वंस हिकिड़ी दफ़ा तव्हांखे मां ॿुधायां की इतफ़ाक़ सां मां हैदराबाद वियल हुअसि को अहिड़ो गेस्ट हुयो जेको मुश्किल सां कंहिंखे कॾहिं कॾहिं टाइम मिलंदो आहे हुन टाइम वरितो चए अचु मां रस्ते में गाॾी में मेकअप कयो ऐं सिधो मां पंहिंजे हुन ते वेई हुअमि शूट ते ऐं हुतां मां हुन सां होस्टिंग में मतिलबु पंहिंजो प्रोग्राम कयो ईअं बि कई थींदो दफ़ा आहे ईअं थींदो आहे अच्छा जेका तव्हांजी जॉब आहे उन में मेकअप वग़ैरह न कंदी आहे कंदा आहियूं उन में बि हल्को फुल्को थींदो हल्को आहे फुल्को पर हीअं जीअं स्क्रीन जे हवाले सां कुझु वरी स्क्रीन जे हवाले सां थोरो वधीक मेकअप थिए थो थोरो चेंज मेकअप थिए थो हू त नॉर्मल नेचुरल मेकअप था कयूं त उहो त असां उहो हलाए वेंदा आहियूं ख़ैर उहो बि एॾो सुठो हूंदो आहे अच्छा हूअं इंटरनेशनल फ्लाइट्स में या डोमेस्टिक में तव्हांखे मिलंदा हूंदा सिंधी बि असांजा घणा काफ़ी सुञाणींदा आहिनि बिल्कुलु पोइ मिलंदा आहिनि त तव्हांखे टीवी ते बि गर्ल ॾिठो फ्रूट ते स्पेशली के ईअं चयो आहे त हाणे तव्हांखे टीवी ते ॾिसी पिया चओ हाणे तव्हां वरी जहाज़ में ई मिली अक्सर ई चवंदा आहिनि तव्हां उहे क्षमा किरियो त न आहियो चवंदी आहियां, क्षमा किरियो तव्हां वरी हुते उन्हनि सां वरी बंगाली ॻाल्हाइणु शुरू कंदा कयो न न मूंखे सुठो लॻंदो आहे ऐं आई लव माई लैंग्वेज मूंखे मुंहिंजी मदर टंग मूंखे केर बि हुजे किथे बि हुजे अगरि केरु सिंधी ॻाल्हाईंदो आहे 10 दफ़ा सिंधी ॻाल्हाईंदी आहियां पर उहो भुलिजी वेंदा आहिनि अक्सर ॾिसी करे चवंदा आहिनि थी सघे थो मथां हुन जहिड़ी हुजे हा किथे मतिलबु पक न हूंदी आहे ईअं किथे तव्हां क्षमा किरियो त न आहियो चयो हा क्षमा किरियो हा उहा ई आहे अगरि सुठो मूड हूंदो आहे चवंदी हा उहा ई आहे चवंदी आहियां न न कॾहिं कॾहिं ईअं बि हूंदो आहे हा हा बिल्कुलु सिचुएशंस ईअं बि हूंदियूं आहिनि न न माशाल्लाह ॾाढो सुठो पोइ तव्हांजो पैशन छा आहे असल में माना एंकर पर्सन शोबिज़ या एरोस्टिस नंढे हूंदे खां शौक़ु छा जो हुयो माना न्यूज़ कास्टर थियण जो या एरोस्टिस थियण जो ॿई शौक़ु आहे ॿई शौक़ु हुयो ॿई शौक़ु आहे माना ऑन एयर रहणो आहे ऑन एयर पोइ भली प्लेन में हुजो या चैनल ते हुजो यस ऑन एयर एयर में रहणो आहे एयर में रहणो आहे घणो शौक़ु घणो तव्हांखे एरोस्टिस जो मूंखे घुमण जो सुठो शौक़ु आहे एरोस्टिस जेका जॉब आहे न उहा इहा आहे त तव्हांखे डिफरेंट मतिलबु तव्हांखे ट्रैवलिंग जो तमामु घणो मौक़ो मिले थो उन खां अलावा मतिलबु मूंखे शॉपिंग बि सुठी लॻंदी आहे मुंहिंजी जेके हॉबीज़ आहिनि उहे उन में तव्हांखे मतिलबु मैच करे थी वञनि हीअ अहिड़ी जॉब आहे जे अगरि तव्हांखे कुझु माण्हू हूंदा आहिनि जेके घुमण जो शौक़ु न हुजे या मतिलबु ईअं हुजनि उन्हनि जे लाइ ॾाढी बोरिंग जॉब आहे बाक़ी कुझु माण्हू जंहिंजी हॉबी घुमण हुजे ट्रैवलिंग हुजे लॉन्ग ड्राइव नयूं नयूं जॻहियूं ॾिसण जो शौक़ु हुजे नया नया कल्चर ॾिसण जो शौक़ु हुजे नएं माण्हुनि सां डिफरेंट क़िस्म जे माण्हुनि सां तव्हांजो इंट्रैक्शन थिए थो हाणे असांखे ॾिसण दुनिया जे कुंड कुर्छ में वञी थी मोटी आया आहियूं त लॻे थो ज़िंदगी हर हंधि अहिड़ी ई आहे शायदि थोरी घणी मतिलबु डेवलपमेंट जे हवाले सां त ॾिसी सघिजनि था पर हर हंधि हर को पंहिंजी नौकिरी थो करे हर हंधि हर को पंहिंजी फैमिली थो पाले हर हंधि हिकिड़ी शयूं सिहत जूं खाधे जूं पीते जूं मतिलबु लाइफ हर हंधि ईअं ई थी हले त उहे जेके डिफरेंट शयूं तव्हांखे ॾिसण जो शौक़ु आहे त उहे मूंखे सुठियूं लॻंदियूं आहिनि मे बी अॻिते हली मां फ्यूचर में मीडिया में अची वञा ऐं फ्लाइंग खे छॾे ॾियां पोइ मुसलसल हिन खे ई तव्हां कंटिन्यू कयो मुसलसल हिन खे ई कंटिन्यू कयो एरोस्टिस रिटायर बि त थींदियूं आहिनि न थींदियूं पर अञा हुन एज ते कोन हुई आहियां उहो एक्सपीरियंस जॉब जे हवाले सां सर्विस जे हवाले सां थींदियूं आहिनि या एज खां पोइ एतिरी एज जे हवाले एज रखियल आहे हिकिड़ी लिमिट मिनिमम जे गवर्नमेंट जॉब्स आहिनि सभु सेमी गवर्नमेंट असांजी बि आहे त गवर्नमेंट जॉब त 60 साल खां पोइ यस माना 60 साल जी बि एरोस्टिस हूंदियूं आहिनि बिल्कुलु हूंदियूं आहिनि छो न हूंदियूं
अच्छा, हा वॾी ॻाल्हि आहे। पोइ त इहा माना ख़ासि करे असां ॾिसंदा आहियूं त छोकिरियूं हूंदियूं नंढियूं नंढियूं एरोस्टेस, हा न उहो पंहिंजो पर पाण ई असांजी वरी जेका एयरलाइन आहे उन में ईअं माना हूंदियूं आहिनि 50 55 न 60 तव्हां माशाल्लाह सां एमिरेट्स में बि ट्रैवल कयो आहे, तव्हां इतिहाद में बि ट्रैवल कयो आहे, तव्हांखे उते बि रही 40 45 साल जी हर छोकिरी क़िस्म जी पर एज उहो मिलंदी पाण खे आहे। पर मेंटेन हाणे हू रखियल जैपनीज़ हूंदियूं आहिनि, हू चाइनीज़ हूंदियूं आहिनि, हा, हू मेंटेन जेके रखियल अक्सर थाईज़ हूंदियूं आहिनि, उन्हनि जी एज तव्हांखे ख़बर नथी पवे, हा महसूसु नथो थिए, मेंटेन नथो अञा उनजो ड्रेसअप अहिड़ो हूंदो आहे। त हाणे माशाल्लाह सां असांजी एयरलाइंस में बि उहो जेको थोरो घणो विच में हुयो, जॾहिं उन्हनि खे सख़्ती न हूंदी हुई, थोरो वज़न जो मसइलो, हाणे उहो ख़तमु थी वियो आहे। हा, जो सख़्ती माण्हू थी आहे, सभु सना थी विया आहिनि हाणे। सॾु कंदा एरोस्टेस खे त उहो अची करे चवंदी क्या चाहिए, त माण्हू चवंदा अलाह की पनाह चाहिए। न न हाणे जोक्स हूंदा। अच्छा, ॿियो हिकिड़ी ॻाल्हि आहे, माण्हुनि जे ज़हन में इहो आहे त सभु एरोस्टेस उन में को सीनियर बि हूंदो आहे। सपोज़ हाणे तव्हां असांजी पूरी टीम आहे, हिकिड़ो उनखे डायरेक्ट थो करे पियो न, उन में जेको डायरेक्ट पे करे थो उहा बि हिकिड़ी फीमेल थी सघे थी न, त उते असांजा बि ईअं जो हूंदा आहिनि, सीनियर हूंदा आहिनि, सीनियर पर्सन थी वेंदा आहिनि, पर फ्लाइट पर्सन हूंदियूं आहिनि, पर ज़रूरी न आहे त उहो मेल हुजे। माण्हू मेल खे एक्सेप्ट करे था वञनि, फीमेल खे एक्सेप्ट करण में ॾाढो उन्हनि खे थो थिए, त इहे माई कीअं उहो एरोस्टेस ई था सम्झनि पिया, एरोस्टेस न आहे उहो, हाणे तमामु सुपरवाइज़र आहे उहा। घटि ईअं हूंदो आहे जो एंटरटेनमेंट जा शोज़ त मशहूरु थींदा आहिनि, करंट अफेयर्स जा प्रोग्राम कुझु घटि ई मशहूरु थींदा आहिनि, के आहिनि के आङुरियुनि ते ॻणण जेतिरा मशहूरु आहिनि। तव्हांजो जेको करंट अफेयर्स जो प्रोग्राम हो, डिस्कशन जो प्रोग्राम हो, फ़िक्री सवाल, उहो ॾाढो सोशल मीडिया ते बि हिट थियो, छो जो हुन में शख़्सियतूं एॾियूं वॾियूं वॾियूं आहियूं, ऐं पोइ तव्हांखे बि हुन में सवाल पुछण जो वधीक मज़ो ईंदो हूंदो जो एॾा सीनियर माण्हू अचनि। एक्चुअली ॾिसो, जेको फ़िक्री सवाल आहे न, उन मूंखे शनाख़्त ॾिनी, मतिलबु अगरि जॾहिं बि किथे मां पंहिंजो पाण खे इंट्रोड्यूस करायां, मां ॿिया इलाही सारा प्रोग्राम कया, पर जॾहिं मां किथे पंहिंजो पाण खे इंट्रोड्यूस कराईंदी आहियां त आउं शमा किरियो फ़िक्री सवाल जी होस्ट आहियां। फ़िक्री सवाल में ॿ शयूं हुयूं, ॿ बि न 3 शयूं। हिकिड़ो त सिंधी मीडिया में अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम पहिरीं कोन्ह थियो ऐं स्टिल कोन्ह थियो आहे, खुली करे ॻाल्हाए, खुली करे जिथे डिस्कशन थियो हुजे। ऐं ॿियो हुनजो इहो हो त हुनजा जेके टॉपिक्स हुआ, जेके असां खयां फ़लसफ़े बेस ते, फ़लसफ़े बेस ते उर्दू मीडिया में त मथां को 1-2 प्रोग्राम थींदो हुजे, पर पाण वटि कोन हुयो, या अञा ताईं बि आउं उनखे क्लेम करे सघां थी त स्टिल न आहे। उन में जेके असां टॉपिक्स खणंदा हुआसीं उहे ॾाढा इंट्रस्टिंग हुआ, उन ते पहिरीं केरु ॻाल्हाईंदो कोन हुयो। वरी पोइ असांखे ॾाढा सुठा गेस्ट मिली विया, असां लकी हुआसीं, पलीजो साहब मिलियो असांखे, मतिलबु हिक खां हिकु असां उन में गेस्ट जेके आहिनि न उन्हनि असांखे वॾा ज़बरदस्त बहस थींदा हुया, जंहिंमें शहीद ख़ालिद महमूद सुमरो साहब, ख़ालिद मोहम्मद सुमरो, रसूल बख्श पलीजो, इनाम शेख साहब, ऐं असांजो प्रोग्राम हींअर असां वटि केरु आहिनि लेजेंड, हीअं नालो ज़हन में नथो अचे, असां उन्हनि सां प्रोग्राम कयो त ख़ुशी छा आहे, व्हाट इज़ हैप्पीनेस। प्रोग्राम जे असां टॉपिक खणंदासीं, छा रियासत ऐं मज़हब हिकु ॿिए लाइ लाज़िम आहिनि या लाज़िम मलज़ूम आहिनि या न आहिनि। असां प्रोग्राम कयो आज़ादी छा आहे, केतिरी हुजणु खपे, सपोज़ तव्हांजी के आज़ादी जी लिमिट्स छा आहिनि, मुंहिंजी आज़ादी जी लिमिट्स छा आहिनि, या असां प्रोग्राम कयो त हीअ जेका इर्तिका थिए थी, समाज जी इर्तिका, इहा कीअं थी। बट असांजा जेके टॉपिक्स हुआ न उन्हनि ॾाढो सुठो हुन ते, ऐं वरी जेको हुनजी बहस थी उहा बि ॾाढी जामी चांडियूं बि असां वटि इलाही दफ़ा गेस्ट आया। प्यार जो परणो रखियो हुयो मौज़ू हुन में, त प्यार जो परणो जेको कंदा, प्यार जे परण ते असां इहो रखियो त औरत ऐं मर्द केतिरी बराबरी आहे, जेको चयो थो वञे त औरत ऐं मर्द बराबरि, इन ते असां वरी डिस्कशन कयो। असां थोरो हटी करे प्यार जे परणनि ऐं वॾे हिकिड़ी वॾी लेवल ते असां हिन प्रोग्राम में ॻाल्हायो हो। माना त औरत ऐं मर्द तव्हां चओ था बराबरि आहिनि, असांजे समाज में मुआशिरे में ईअं आहे या न आहे? एक्ज़ैक्टली, असां सिर्फ़ु असांजे मुआशिरे जी ॻाल्हि न कई, असां मज़हब जी बि हुन में ॻाल्हि कई त इस्लाम केतिरी ॻाल्हि थो करे, असां या ईसाइत केतिरी ॻाल्हि थी करे, एंटरटेनमेंट जा प्रोग्राम बि कयो। जी बिल्कुलु। पर फ़िलहालु धरती टीवी ते जेकॾहिं तव्हांखे का ऑफर अचे प्रोग्राम करण जी, कंदव? अगरि मां टाइम कढी सघियसि त कंदमि ज़रूरु। धरती ते त मूं इलाही तमामु घणो कमु कयो आहे, शुरू खां वठी कमु कयो आहे। धरती त मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो चैनल मूंखे लॻंदो आहे, ऐं जॾहिं बि मूंखे कॉल कंदा आहिनि, जॾहिं बि कंहिं बि ॻाल्हि लाइ, त आउं पंहिंजी तरफ़ सां पूरी कोशिशि कंदी आहियां। अप्रोक्सिमेटली बिल्कुलु आउं आयमि, हींअर प्रोग्राम उहो जेको पाण हिकिड़ो ॿियो प्रोग्राम बि थिए थो उन में बि आउं आई हुयमि, केरु वेंदो बि कुर्सी, मतिलबु सारा प्रोग्राम, धरती मुंहिंजो पंहिंजो चैनल आहे, मुंहिंजी पंहिंजी धरती आहे, तंहिंजे करे आउं कोशिशि कंदी आहियां त अगरि मां टाइम कढी सघां त मां ज़रूरु अचां। पर मॉर्निंग शो न कंदव तव्हां, छो जो तव्हांजी ड्यूटी सुबुह जो सवेल उथंदो केरु, ऐं ॿियो इहो आहे त उन में तव्हां बाउंड थी था वञो, तव्हांखे लाइव अचिणो आहे, तव्हांखे रोज़ जो जेको तव्हां बाउंडिंग, त तव्हांखे मां ॿुधाए चुकियसि त कंहिं बि शइ में मां नथी करे सघां। ऐं लाइव शो आहे मंडे टू फ्राइडे, माना सिर्फ़ु इहो ई करे, ॿियो कुझु नथो करे सघे, ऐं ॿियो कुझु करण जे लाइक़ बि नथो रहे। पर तव्हां मॉर्निंग शो खे छो था छॾियो, ईअं न कयो, माशाल्लाह सां ॾाढो सुठो हलायो था पिया तव्हां। ईअं जेको सुबुह जो उथण जो मसइलो आहे, निंड मां असां वॾा चंडरा माण्हू आहियूं, सुबुह जो उथण जे हवाले सां। पर मॉर्निंग शो अञा तव्हांखे मतिलबु उन में सेट न करे सघियो? मुंहिंजो मिज़ाज न आहे न असल में मॉर्निंग शो। लाइव कॉल ते ॾिसो असां केरु आहे? जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं आहियो? जी बिल्कुलु ठीकु ठाक। केरु आहे असां सां गॾु?
मां ज़ैन पियो ॻाल्हायां। ज़ैन किथां? ज़ैन मां कंडियारो मां पियो ॻाल्हायां। कंडियारे मां। जी जी बाबा, छा चवणु चाहींदव? जी तव्हांजो सुराबा तव्हांजो प्रोग्राम लाइव सुठो आहे ऐं मां रोज़ हिनखे माना पसंदि कंदो आहियां, ॾिसंदो आहियां, ॿुधंदो आहियां। पहिरीं ॻाल्हि मुंहिंजी जेका अखियूं आहिनि उन्हनि में थोरो प्रॉब्लम आहे, त इन लाइ मां ॾिसी कान सघंदो आहियां। बाक़ी मां तव्हांजो प्रोग्राम ॿुधंदो आहियां, त इन लाइ तव्हांजे प्रोग्राम जे मां हवाले में इहो चवणु चाहींदमि त ॾाढो सुठो प्रोग्राम आहे। धरती चैनल हमेशह ई हिकु माना मतिलबु असांखे मौक़ो ॾींदी आहे ॻाल्हाइण जो, ऐं प्रोग्राम बि एॾो मूंखे वणियो आहे तव्हांजो माना मॉर्निंग शो स्टार्ट थियो हाणे, त मां तव्हां सां ॻाल्हाईंदो रहंदुमि। ऐं ॿियो मां तव्हांखे गानो बि ॿुधाइणु चाहींदुमि। जी जी ज़रूरु ज़रूरु बाबा, तव्हां असांजे दिलि जी रोशनीअ सां ॾिसो पिया ऐं वॾी महिरबानी तव्हांजी, असांखे ॿुधो पिया। कहिड़ो गानो ॿुधाईंदो तव्हां असांखे? जी मैडम आपदा परवीन जो कलाम आहे। जी जी ॿुधायो। अरे लोगों तुम्हारा क्या मैं जानूं, मेरा खुदा जाने। ओ मैं जानूं, मेरा खुदा जाने। अरे लोगों तुम्हारा क्या मैं जानूं, मेरा खुदा जाने। वाह 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 ज़ैन, ॾाढो ज़बरदस्त, ॾाढो सुठो आवाज़ु आहे तव्हांजो माशाल्लाह, ऐं ईअं ई ॻाईंदा रहो। जी जी बिल्कुलु। ॾाढो सुठो आवाज़ु आहे तव्हांजो, ऐं ईअं महिनत कयो ऐं आवाज़ु तव्हांजो अञा सुठो थी सघे थो। पूरा पूरा कलाम यादि कयो बाक़ाइदा। जी जी बिल्कुलु। जी 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 वॾी महिरबानी आहे। मां कॉल कई सुबुह साण धरती में, धरती टीवी तव्हां थोराइत आहियूं असां, तव्हां कॉल कई ऐं असांजो शो तव्हां ॿुधो पिया। ऐं माण्हू केतिरा ई आहिनि अहिड़ा जेके असांजी माना ॿुधंदा आहिनि, दिलि जी रोशनीअ सां ॾिसंदा आहिनि ऐं उहे इमेजिन कंदा आहिनि त हीअ ईअं शो कंदा हूंदा। ऐं मां चवंदो आहियां उहे न आहिनि नाबीन असां आहियूं जेके उन्हनि खे ॾिसी नथा सघूं। दिलि जी रोशनी सां ॾिसणु इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। उनखे तव्हां उनखे सम्झणु, उनखे पसंदि करणु, उनखे सॼो इमेजिन करणु त हीअ सौराब सुमरो हीअं प्रोग्राम कंदो हूंदो, हीअ ॻाल्हाईंदो हूंदो, हीअ तरीक़े महसूसु करणो जेको हूंदो आहे। असल ॻाल्हि त इहा ई आहे। ॾिसी करे नज़रुनि में हाणे वरी नज़रुनि खां किराए बि छॾींदा आहिनि माण्हू असांखे ॾिसी घणाई, इन करे अहिड़ो माण्हू न ॾिसनि त भलो आहे। लाइव कॉल ते ॾिसूं था केरु आहे असांखे। जी अस्सलाम वालेकुम। हा वाह ख़ैर ठीकु ठाक। केरु आहे असां सां गॾु? मां बशीरा ॻाल्हायां पई नवाबशाह मां। नवाबशाह मां। जी जी छा चवणु चाहींदा बाबा? अबा मां इहो चवणु चाहींदमि त तुंहिंजो प्रोग्राम मूंखे वणियो इलाही ज़बरदस्त। अॼु मां पहिरियों दफ़ो टीवी खोली त मां पहिरियों दफ़ो टीवी ज़िंदगी में पहिरियों दफ़ो खोली था छा? न न ज़िंदगी में न हूंदो। मूंखे शुरू खां आदत आहे न, मां टीवी ॾिसंदी ई न आहियां। अच्छा अच्छा। हाणे त पुराणी थी पई आहियां, पर जॾहिं माना हूंदी हुअसि जवान त मां टीवी ॾिसंदी ई न हुअसि। मुंहिंजे घर में मना थियल आहे, केरु बि टीवी न हलाईंदो आहे। अच्छा अच्छा, टीवी खोली अथव ऐं मां साम्हूं अची वियो आहियां तव्हांजे माना। हा न न ईअं माना मुंहिंजी धीउ हुई न, त उन ओचितो स्विच विझी छॾियो त बटण खुली वियो त तुंहिंजो प्रोग्राम ॾिसी वरितो उन में झलके में। हुनखे कनि हलाए त ॾिसां कहिड़ो प्रोग्राम आहे। माशाल्लाह माशाल्लाह, माना असां ख़ुशनसीब आहियूं जो असां माना प्रोग्राम कयूं पिया, तव्हां टीवी खोली वियो साम्हूं अची विया तव्हांजे। हा भाई न हुयो, मूंखे प्रोग्राम वणियो। मां त भला कॉल बि कया, नंबर हेठां लिखियो पियो। जी जी प्रोग्राम में अॼु असां वटि ख़ूबसूरत चहिरो बि वेठो आहे, हेॾां शमा कीरियो साहिबा बि आयल आहे। हा उनखे उन सां ॻाल्हायो मूंखे। हा उन्हनि खे बि ॾिसो थोरो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आऊं बि नवाबशाह जी आहियां। हे पाण नवाबशाह जी आहे शमा कीरियो बि। हे त मुंहिंजे ॻोठ मां कॉल आई आहे। हा ॾिसो न। हा मां पुछा। मां ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? अमड़ा लाॾ शुक्र आहे, मां बिल्कुलु ठीकु लॻी पई आहियां। तुंहिंजो अॼु हिते अचणु मूंखे ॾाढो सुठो लॻो। महिरबानी तव्हांजी। ॾिसो माशाल्लाह तव्हां नवाबशाह जी शमा कीरियो आहे ऐं केॾो नालो रोशन कयो अथई। जहाज़नि में घुमंदी आहे बाक़ाइदे। बाबा इन जो त इनखे माना पंचनि पाक जी सफ़र शाम। जी 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 बिल्कुलु बिल्कुलु, बस दुआ कंदा कयो। असां बि को लॻी वञूं जहाज़नि में, को जहाज़ जी सफ़ाई करण में लॻी वञूं। जी जी बिल्कुलु ख़ैर ठीकु ठाक, तव्हांजी दुआ आहे बाबा। प्रोग्राम ॾिसंदा रहो ईअं, बसि जुमे ताईं त ॾिसो, रोज़ सुबुह जो कॉल कंदा कयो तव्हां। ठीकु आहे, वॾी महिरबानी। ॾिसो टीवी खोले असां साम्हूं वेठा। ॾिसो त सही न, ऐं पहिरीं दफ़ा खोली, पहिरियों दफ़ो टीवी। उहे बि नवाबशाह वारनि। ॾिसो बाबा असांजे ॻोठ मां फोन अची वई। शुरूआती दौर में को माना मना थियल हूंदी, पाबंदी हूंदी, चवंदा जे घर में टीवी आहे माना उन घर जूं छोकिरियूं भॼी वेंदियूं। हाणे त असांजो मुआशरो जेको आहे न स्टिल उन में आहे, असांजो मुआशरो रेडियो
रेडियो बि कंहिंजे घर में हूंदो न, आवाज़ ईंदो कंहिंजे घर मां, रेडियो ओड़ी गाना था हलनि रेडियो में, घर में घर में गाना था हलनि। अरे यार छा इहे थींदो? जेके एप्स आहिनि इहे अवेयरनेस ॾियनि था। असांजो जेको मुआशिरो उन टाइम ते उन ख़ौफ़ ज़दा हो त अवेयरनेस ईंदी, हर कंहिंखे पंहिंजे हक़नि जी ख़बर पवंदी, के ॻाल्हियूं थींदियूं। शुरू में इहे ख़ौफ़ डप हुआ। जीअं उन ॾींहुं मां हिकिड़ी क्लिप पियो ॾिसां, जावेद अख्तर साहब ॿुधाए पियो त शुरू में पहिरियों दफ़ो क़ुर शरीफ़ जो तर्जुमो त सिंधी में थियो हुयो, उन खां पोइ जॾहिं उर्दू में तर्जुमो थियो त हुनखे कुफर जूं फतवाऊं लॻी वियो, चए काफ़र आहे, हेॾी पाक ज़बान आहे कलाम पाक जी, उनखे उर्दू का ज़बान आहे जंहिंमें हुन तर्जुमो कयो हुन। ऐं हाणे ॾिसो त हर ज़बान में तर्जुमो असल में ॾिसो न, पाक कलाम खे तव्हां सम्झंदव पंहिंजी ज़बान में। असां अरबी में पढ़ंदासीं त सही, हिकु दफ़ा 100 दफ़ा पढ़ंदासीं, पर असांखे सम्झ में न ईंदो त हू चवे छा थो। जेसिताईं असां सम्झंदासीं न, एसिताईं उन ते अमल ई न करे सघंदासीं। उन्हनि खां माण्हुनि खे बि ॻाल्हि इहा सम्झ में अचे जेके इहे कनि था ॻाल्हियूं, पर असांखे फ़िलहाल लाइव कॉल ते ॾिसूं था केरु जॉइन कयो आहे। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु आहे असां सां गॾु सुबुह साण धरती में? जी मां ज़हीर थो ॻाल्हायां कराची मां। कराची मां, जी भाउ छा चवणु चाहींदव? जी जी सुराबा, तव्हांजो प्रोग्राम जे हवाले सां असां चवणु चाहींदासीं त तव्हांजे प्रोग्राम में ॾाढा माना मतिलबु ईअं पियो लॻे ॼण तव्हां हिकिड़े सिंध जे गार्डन में वेठा आहियो, सभु माना ॿे माना एॾा गुल वेठा आहिनि ख़ूबसूरत, त तव्हां रोज़ु असांखे मतिलबु माना रोज़ु नया नया महिमान, रोज़ु नया नया गेस्ट घुराईंदा आहियो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। मां त अक्सर बोर थींदो आहियां कराची में छा कयां, पोइ मां इहो तव्हांजो टीवी ॾिसंदो आहियां, पोइ मतिलबु सिंधी चैनल जेके बि हूंदा आहिनि पोइ मां उन्हनि खे जॉइन कंदो आहियां, कॉल कंदो आहियां। माशाअल्लाह, बोर थींदा आहियो त पोइ माना असांजा प्रोग्राम ॾिसंदा आहियो? सुठा एंटरटेनिंग आहिनि। धरती टीवी ते मां हमेशह ॾिसंदो आहियां, उन में त मूंखे मतिलबु त तव्हां बि कंदा हिकिड़ो प्रोग्राम, नालो मूंखे ज़हन में कोन थो अचे, जेको खिलण वारो लाफ्टर हाउस, उहो खिलण वारो प्रोग्राम आहे। नजमा काविश वेठी आहे उते, उहा हरभरू बि खिलाईंदा हुनखे असां। जी जी बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांजे साम्हूं तव्हांजी दुआ आहे, वॾी महिरबानी। तव्हां प्रोग्राम ॾिसो पिया, पसंदि कयो पिया, ईअं रोज़ु ॾिसंदा रहो। सूमर खां वठी जुमे ताईं असांजो इहो शो हलंदो आहे, सुबुह जो 9 सवा 9 खां शुरू थींदो आहे 11 वॻे ताईं। लाइव कॉल जे ज़रिए अवां बि शामिलु थियो पिया, ऐं वॾी महिरबानी तव्हांजी। पर हाणे मूंखे फरमाइश करे थो डायरेक्टर साहब, चए थो त उहो लाइव कॉलर तमामु घणा आहिनि, पर हुनखे असां रोकियो आहे। डायरेक्टर साहब फरमाइश कई आहे त शमा किरियो खां गानो ॿुधंदासीं असां। हिकिड़ी शर्त ते, कहिड़ी? मां कॾहिं बि ॻायो कोन्हे। पहिरियों दफ़ो त मूंखे इहा बि ख़बर आहे त मुंहिंजी आवाज़ बि सुठी कोन्हे। ईअं न त तव्हां वरी चओ त बाबा इहो छा ईअं ॻाइबो? आवाज़ सुठो कोन्हे चओ, आवाज़ सुठो कोन्हे, सुठो न आहे। हिकिड़ो जेको हूंदो आहे न, चवणु लॻंदो आहे त सुरीलो आवाज़, सुरीलो आवाज़ कोन्हे। होस्टिंग जी आवाज़ हद ताईं त सही आहे। न तव्हां शुरूआत त कयो, पोइ असांखे वाह वाह करणु ॾिसिजो पोइ वरी। अच्छा, उहो फिल्म हिकिड़ी अमिताभ बच्चन जी मूंखे यादि थी अचे। न डायरेक्टर साहब जी पुरज़ोर फरमाइश आहे। अच्छा, मूंखे ख़बर न हुई त तव्हां, मूंखे बि डायरेक्टर साहब चई वियो हुयो त तव्हांखे ज़रूरु करिणो आहे, त थोरो होमवर्क मां करे आई आहियां। थोरो वरी कोशिशि कयूं था। वधीक ओॾा सुरीलो ठाहे वठिजो। शफ़ीक भाई असां वटि कुझु महिनत तव्हां बि कजो। साउंड इंजीनियर वेठो आहे, कुझु फ़क़ीर इनायत ॿोड़ो वेठो आहे, म्यूज़िक ॾिजो सुठो को रिदम मिक्सअप में कमु हली वञे। हा जी, कहिड़ो कलाम ॿुधायो पिया? मूंखे कलाम वणंदो आहे अखियुनि सां प्यारियो, अॼुकल्ह ॾाढो सुठो थो लॻे पियो। अखियुनि सां प्यारियो, नशे खां बची पऊं। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, मैसेज बि आहे। खफ़े खां बची, नशे खां पाक मुआशिरो करण जे लाइ अखियुनि सां प्यारियो माण्हुनि खे। भई प्यारणो ई आहे न, बहितर माण्हू अखियुनि सां प्यारे। हाय हाय, अखियुनि सां प्यारो, ऐं उहे नशा लहंदा ई न आहिनि पोइ। सुठी ॻाल्हि आहे, पर उहे नशा हर हंधि न विराइजनि। जॾहिं असांखे कोई प्यारे न अखियुनि सां, असांखे त को वटे में पाणी कोन थो प्यारे। घर वञूं था भाभी खे चवंदासीं, भाभी ईअं न कयो। वटो मुंहुं वारो हणंदी हो त पी पाण भरे पी वञी। हाणे जी, अखियुनि सां प्यारियो, नशे खां बची पऊं। अखियुनि सां प्यारियो, नशे खां बची पऊं। वठो दिलि असां खां, खफ़े खां बची पऊं। अखियुनि सां प्यारियो, नशे खां बची पऊं। दुआउनि सिवाय मिली पोइ असांखे, दुआउनि सिवाय मिली पोइ असांखे। ख़ुदा जे बि थोरे थधे खां बची पऊं। अखियुनि सां प्यारियो, नशे खां बची पऊं। अखियुनि सां प्यारियो, नशे खां
असां खां खफ़े खां बची पऊं खिली जे निहारियो असां ॾे ओ साईं खिली जे निहारियो असां ॾे ओ साईं सदा लाइ गमन जे ॾचे खां बची पऊं सदा लाइ गमन जे ॾचे खां बची पऊं वठो दिल असां खां खफ़े खां बची पऊं अखियुनि सां प्यारियो नशे खां बची पऊं अचो पाण गॾिजूं हयातीअ में लियाकत अचो पाण गॾिजूं हयातीअ में लियाकत मरण खां पोइ मिलण वारे ॾचे खां बची पऊं अखियुनि सां प्यारियो नशे खां बची पऊं वठो दिल असां खां खफ़े खां बची पऊं अखियुनि सां प्यारियो नशे खां बची पऊं मुंहिंजे ख़्याल में हाणे बसि करणु खपे हिन खां पहिरीं जो तव्हां चओ बसि कयो जी नाज़रीन त इहा हुई शमा किरियो कोशिश अनाउंसमेंट जे अंदाज़ में तव्हांखे गीत ॿुधायो ऐं मूंखे ईअं लॻी रहियो हीअ अनाउंसमेंट करे रही आहे फ्लाइट नंबर PK 706 इस्लामाबाद के लिए तैयार है तमाम मुसाफिरों से गुजारिश है कि अपना सामान लेकर इन ॾचे खां बि तव्हांखे बचाया थी उहो बि ऐलान कंदी आहे नहीं बिल्कुलु कंदा त हाणे आहियूं जहाज़ तव्हांखे उहा ई टोन हुई लैंड करण वारो मूंखे उहो ई लॻे पियो इन में भी ॼण हिकिड़ो मैसेज हुयो मां पहिरीं चयो बाबा मां ॻाईंदी कोन तमाम मुसाफिरों को इत्तला दी जाती है कि अखियुनि सां प्यारियो नशे खां बची पऊं ऐं हेॾे वॾे ॾचे खां बची पऊं सीट बेल्ट लॻाए छॾियो छो जो जहाज़ लैंड करण वारो आहे हादसे खां बची पऊं ॾिसो जेको जंहिं माण्हू फील्ड सां वाबस्ता हूंदो आहे न उन झलक हुन में नज़र ईंदी आहे थोरी जीअं मिसाल जी ॻाल्हि तव्हां अगरि कोई इलेक्ट्रीशियन किथे अची वञे मूं जहिड़ो त उहो अॻु में अची वायरिंग खे ॾिसंदो तार लड़कीअ ते वरी जेकॾहिं को प्लम्बर अची वेंदो किथे त उहो अची करे चवंदो साईं हीअ हिते जेका वॉश बेसिन सुठी नथी लॻे हिते न लॻी आई आहे एक्चुअली पंहिंजी एक्सपर्टीज़ जेके हूंदियूं आहिनि न उहे तव्हांजे असां जॾहिं कॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं किथे बि त पोइ असां ऑटो वे न हिकिड़ो ऑटोमेटिक जीअं हिकिड़ो शुरू थी वेंदो आहे कमु उहो शुरू थी वेंदो आहे कलर जो कमु कंदा उहे चवंदा यार रंग भलो न कराए जॻह रंग सुठो न कराए हीअं कराई कलर हीअं रखी आहे वरी साॻी जॻह ते ड्राइवर जेको हूंदो आहे उहो ड्राइवर सां गॾु जॾहिं वेहंदो न हालांकि हू कंप्लीट ड्राइवर हूंदो हिकिड़ो लाइसेंस याफ़्ता पोइ बि हुनखे चवंदो सही नथो हलाए तूं हीअं हलाए हेॾो कट हीअं कर छा थो करे ब्रेक छो थो हणे उहो त इवन असां जहिड़ा कॾहिं कॾहिं जेके हलाइण वारा बि हूंदा आहिनि उहो कंहिंसां गॾु वेंदा कीअं थी गाॾी हलाई ईअं ब्रेक कीअं थी बीहे एॾो वेझो अची अच्छा तव्हां एयरलाइन में माशाल्लाह तक़रीबन घणो अरसो रहियो एयरलाइन में मूंखे 20 साल थी विया 20 साल में थी उते 20 साल थी विया अच्छा माशाल्लाह सीनियर तव्हां एयर होस्टेस आहियो इन दौरान कुझु दिलचस्प वाक़िया बि थिया हूंदा कुझु अहिड़ा एयरलाइन जे दौरान फिज़ा में या हेठि एयरपोर्ट ते बिल्कुलु थींदा आहिनि तव्हांखे डिफरेंट जॻहियुनि ते जॾहिं वेंदा आहियो कॾहिं कॾहिं ईअं थींदो अक्सर हिकिड़ो त अलाह जो शुक्र आहे का वॾी इमरजेंसी त न थी आहे पर थोरियूं घणियूं नंढियूं वंढियूं त थींदियूं रहियूं आहिनि वेदर में असां ॿ टे दफ़ा फाथा आहियूं लाइट हिट कंदी आहे जेको पाण खिवण चवंदा आहियूं उहो असांखे हिकु ॿ दफ़ा ॾाढो ख़तरनाक हद ताईं हिट कयो हुयो मतिलबु सॼो हिली जीअं चवंदा आहिनि हिली दफ़ा हा सफ़ा जहाज़ खे लॻो त वाह जो हाणे वियासीं लहण खां पोइ सभिनी खे चयो त बाबा हिकिड़ो ॿकरो सदको कजो इहो सदको अॻु में करे निकिरो त भलो आहे बस वो खबर न होंदी है माण्हू खे हां छो जो मथे फिज़ा में आहे न ज़मीन ते आहे न आसमान ते आहे हां ये का ख़बर न कुछ भी थी सके तो वो तो जिंदगी मौत जो तो कोई फर्क माना खबर न पवंदी आहे वो जेको जिते लिखियल आहे उते थियणी आहे पर इहा ॻाल्हि सही आहे माण्हू खे उहो बि उहो त हूअं नॉर्मली बि तव्हां सां निकिरे थो माण्हू खे पंहिंजो सदको कढी निकिरणु सदको करणु खपे तव्हां इमाम ज़मीन बदी निकिरंदी आहे फ्लाइट ते न या सदको वग़ैरह ॾींदी आहियो उहो ऑन एंड ऑफ कॾहिं कॾहिं
पर हूं ॾियण त खपे ॾियणु खपे बिल्कुलु तव्हांजो त रोज़ जो कमु एक्चुअली इहो मसइलो आहे न रेगुलरली माण्हू नथो ॾिए न ॾियणु खपे उहा का ॿी ॻाल्हि आहे बहरहाल हाणे हूअं अलाह बि सां ॾियणु वॾो खपे। आहे। हा हूअं बि ॾियणु खपे माना मां ईअं भव खां न ॾियणु खपे तव्हां जहाज में तव्हां उहो ई त चवां थी ईअं उहो बि बि ॾियणु ॾियणु घुरिजे खपे ज़मीन ते भला मौत नथो अची सघे कुझु बि किथे थी बि अची सघे सघे थो कुझु बि थी सघे थो एनी टाइम हिकिड़ो किथे बि वक़्तु थी मुक़ररु आहे ऐं उहा कहिड़ो वक़्तु आहे उहा का ख़बर न आहे कंहिंखे उन ॾींहुं मां कल्ह हिकिड़ी जेके नंढियूं नंढियूं क्लिप्स ईंदियूं आहिनि ॾिसां पई हिकिड़ी होस्ट आहे होस्टिंग करे पई पंहिंजो माइक हथ में आहे सही किरी पई आई शी इज़ राइट हा केतिरा ई ईअं थिया आहिनि माण्हू तकीर कंदे कंदे हलिया विया आहिनि वेठे वेठे माना वेठे वेठे हा त उहो त हाणे जिथे अचिणो आहे उते ईंदो अच्छा माना उहो बिजली जेका असां कड़की हुई जॾहिं हा उहो ॾाढो यादगार हिकिड़े दफ़ो असां न्यू ईयर जे टाइम ते असां मतिलबु फ्लाइ पे कयो त यकीन कयो एॾो मज़े जो सीन मां कॾहिं न छो त डिफरेंट कंट्रीज़ ते कलाक खां पोइ थियो किथां कलाक खां पोइ थियो असां वियासीं पियो यूरोप साइड में कम से कम 7-8 मुल्कनि में असां लाइटनिंग जेको कंदा आहिनि न न्यू ईयर जे टाइम ते कंदा आहिनि एॾो ख़ूबसूरत ॾिसंदा पिया वञूं हिकिड़े दफ़ो टाइम पोइ ते थींदो पियो वेंदो न हा कलाक पोइ थियो उहो बि मूंखां न विसरंदो एॾो ख़ूबसूरत क़िस्म जो मतिलबु हुयो कॾहिं कॾहिं वेदर क्लियर हूंदो आहे हिकिड़ी ट्रिप में तव्हां 5-8 मुल्कनि जे असां जेको ॾिसंदा वियासीं वाह वाह उहो जेका थींदी आहे फायरवर्क्स सॼी ॾाढो बाबा हाणे वरी छो त असांखे अचाणे हिन मुल्क जे मथां आहियूं हाणे हिते था पिया सेलिब्रेट हाणे हिन मुल्क जे मथां आहियूं हाणे हिते सेलिब्रेट थो थिए हाणे थींदी वई उहो कॾहिं कॾहिं वेदर जेको आहे न सफ़ा साफ़ हूंदो आहे ॾाढो ख़ूबसूरत नज़र ईंदो आहे अक्सर त वेदर तव्हांखे क्लियर न मिलंदो आहे झुड़ वग़ैरह हूंदा त सही नज़र न ईंदो आहे भई जॾहिं झुड़ न हुजनि क्लियर वेदर हुजे तव्हां एॾो ख़ूबसूरत तव्हां जॾहिं मां माउंट एवरेस्ट तां गुज़रो था मां तव्हांखे कुझु शयूं तव्हां चओ कहिड़ी शयूं सुठियूं सुठियूं आहिनि जेके तव्हांखे यादि माउंट एवरेस्ट तां जॾहिं असां गुज़रियासीं क्लियर उहो बि अक्सर क्लियर न हूंदो आहे उते छो त घणा झुड़ हूंदा आहिनि हिकिड़े दफ़ा असां वियासीं पिए त असांजे कैप्टन अनाउंस कयो चए ॾाढो सुठो क्लियरली माउंट एवरेस्ट नज़र अचे थो जंहिंखे ॾिसणो खोले न ईअं ई ॾिसो माउंट एवरेस्ट त दरियूं खोलायो त पोइ छा थींदो पायलट चए बाबा हाणे दरियूं खोले छॾियो हेठि ॾिसो पर वो तो खुलंदी भी ना आहिनि दरियूं जहाज पर वो शटर हूंदो आहे त मथे करे ॾिसी सघो हा बिल्कुलु उहो बि यादि आहे मूंखे उहो बि मतिलबु कंहिं घटि ई माण्हुनि एॾो क्लियरली माउंट एवरेस्ट खे यादि आहे जेके चढ़ंदा आहिनि को पे मां उन्हनि ॾिठो हूंदो ऐं अवां प्रोग्राम खे पसंदि कयो था इहा तव्हांजी वॾी महिरबानी आहे हालांकि मुंहुं या फ़क़ीर इनायत गुरुड़े मुंहुं पसंदि करणु जहिड़ो रहियो न आहे पर पोइ बि असां कोशिशि कंदा आहियूं ख़ूबसूरत चहिरा घुरायूं जिन जे करे मिड़ई असांजो थोरो घणो बचाव थी वञे असांखे बि माण्हू उन्हनि जे सदके ॾिसी वठनि क्षमा किरियो साहिबा माशाल्लाह सवेर ॻाल्हि पिया कयूं ब्रेक जे दौरान त एयरलाइन में तव्हांखे मुख़्तलिफ़ अलाह साईं बचायो कंहिं हादसे खां पर दिलचस्प वाक़िया थींदा आहिनि कॾहिं ईअं थियो त तव्हां अची करे कंहिं ओवरलोड थी वियो हुजे जहाज़ कंहिं मुसाफ़िर खे चयो हलो भाउ तव्हां हलो किरायो वापसि था ॾियूं तव्हांजे करे जहाज़ डिसबैलेंस थी वियो आहे उॾे नथो मथे उन मुसाफ़िर खे त न चयो बाक़ी अक्सर इहो थींदो आहे त जेके एम्प्लॉइज़ हूंदा आहिनि उन्हनि खे उॾींदा आहिनि असांजो जेको टिकट हूंदो आहे जॾहिं पैसेंजर घणा थी वेंदा आहिनि त पोइ वीचारा उन्हनि खे लहिणो पवंदो आहे उन वीचारनि खे लहिणो पवंदो आहे तव्हां हलो नौकिरी की ते नखराकी वारी ॻाल्हि ॿुधायो न उहो त ख़ुशि थींदो न चवंदो सुठो थियो मुंहिंजी छुटी थी न वीचारो छुटी ते घुमणु वेंदो आहे ख़ुशि कीअं थींदो न उनखे चऊं हाणे लोड वधी वियो आहे सारी ॻाल्हि ॿ जेके आहिनि फ्लाइट स्टीवर्ड जेके आहिनि तव्हां मोकल कयो बाबा अॼोको ॾींहुं उहो नथो थी सघे अच्छा उहो त नथो थी सघे उहे बाबा जीअं हींअर तव्हां मालिक कयो न ॾिसो हींअर तव्हांखे असां नथा चई सघूं तव्हां वञो मूंखे त चई सघो था मां पायलट आहियां माना हिन शो जो एक्ज़ैक्टली उहो त पोइ उन वक़्तु उहे मालिक आहिनि उहो तव्हां कम से कम मूंखे चई सघो था क्षमा किरियो हाणे तूं वञ तूं हो गेस्ट आहीं पर होस्ट खे केरु चवंदो हुते होस्ट आहे ऑटो पायलट बि हूंदो आहे छा जहाज़ में ऑटो पायलट बिल्कुलु ऑटो पायलट रखी पोइ कचहरी कंदा आहिनि वेही पायलट ॾिसो ईअं न आहे त कचहरी कंदा आहिनि वेही पायलट ईअं बि कुझु हिकिड़ी अजीब क़िस्म जा माण्हुनि जा कंसेप्ट अलाए छो आहिनि ऑटो पायलट ॼाण तव्हां कंप्यूटर था हलायो त मोबाइल था हलायो तव्हां ऑटो जी जेका गाॾी हलाईंदा आहियूं पाण अॼुकल्ह ऑटोमेटिक गाॾियूं ॾाढियूं अची वियूं आहिनि डी ते रखी छॾियो पर इहो बि कोन्हे त हैंडल वैंडल सभु छॾे करे वेही कचहरी कंदो आहे ड्राइवर ईअं बि त कोन्हे न ब्रेक व्रेक बि हुनखे ध्यानु ॾियणो हूंदो आहे हैंडल जो ध्यानु ॾियणो हूंदो आहे बार बार उहो जेको पाण में हेठि ग्राउंड सां कॉन्टेक्ट करिणो हूंदो आहे उहो त ऑटो पायलट कोन्ह कंदो न ऐं माण्हुनि जा अजीब ग़रीब क़िस्म जा हा असिस्टेंस मिली थी वञे अॼुकल्ह त पार्किंग मतिलबु तव्हांखे ऑटोमेटिक गाॾियूं जेके आयूं आहिनि उन्हनि बिल्कुलु ईअं ई आहे हिकिड़ी असिस्टेंस आहे न पर इहो न आहे त तव्हांजो दिमाग़ उन तां हटी थो वञे ईअं बि न आहे त तव्हां हुनखे हैंडल खे छॾे था ॾियो त ईअं बि न आहे तव्हां हथ कढी वेही था रहो ऐं वेही था कचहरियूं कयो पासे वारे सां सुम्ही निंड कयो ईअं बि न आहे ईअं बि न आहे हा असिस्टेंस त मिले थी इलाही सारो मतिलबु पहिरीं इहो हूंदो टोटली इंसान ते हूंदो हुयो हाणे इहो आहे त तव्हांखे ग़लती जी गुंजाइश ख़तमु करण जे लाइ कुझु तव्हांखे ऑटो पायलट का बि मिस्टेक तव्हां नथा कयो फौरन हुन में क्लिक थो थिए 5-10 मिंट तव्हां न ॻाल्हायो त हुते आवाज़ु अचणु शुरू थी वेंदा आहिनि त केरु चयो उहो मसइलो त कोन्हे केरु ॻाल्हाए त कंदो को कॉन्टेक्ट जेसि ताईं वरी हुनखे टच न कनि ईअं न आहे माण्हुनि जा ज़हन में कॉन्सेप्ट आहिनि इहे ग़लति क़िस्म जा कॉन्सेप्ट अच्छा असां वटि जीअं तव्हां अनाउंसमेंट कंदा आहियो उहा घणे क़दुरु उर्दू में कंदा आहियो
उर्दू इंग्लिश ॿई डोमेस्टिक फ्लाइट में ॿिनी में छो त इहो हिकिड़ो लॉ आहे इंटरनेशनल लॉ इंटरनेशनल आहे फ्लाइट में त इंग्लिश में कंदा हो डोमेस्टिक में बि करिणो आहे इहो हिकिड़ो इंटरनेशनल लॉ आहे केरु बि जेको फ्लाइंग कराए थो न मतिलबु इंटरनेशनल जे IATA जो मेंबर आहे त उनखे इंग्लिश में करणी आहे चाहे पंहिंजी मदर टंग में करे न करे चाहे लोकल लैंग्वेज में करे न करे लोकल लैंग्वेज में माण्हू इन लाइ कंदो आहे जीअं अरब जी का आहे त उहो अरबी में कंदा आहिनि ऐं असां आहियूं असां उर्दू में कंदा आहियूं क ॿी जीअं चाइनीज़ हूंदा हिकिड़ी इंग्लिश में कंदा ॿी चाइनीज़ में कंदा इंग्लिश में करणु दुबई वियासीं डिसंबर में उते पायलट अरबी में छा असांजो अलाए छा थो चए यार उहोई ॻाल्हि आहे मसलो छा आहे पोइ ॿिए ॿुधायो बस चइनि त तव्हांजो स्टाफ अची वियो लहो काफ़ी थियो बहितर थियो चङो थियो अलाह हाफ़िज़ टिकट असां पूरा चङो थियो यार इहो चए पियो मां चयो अलाए ईअं चवे थो त असां भुलिजी विया आहियूं रस्तो ॿी एयरपोर्ट ते लही आयो हाणे लहो ॿी टिकट वठो वापसि वञो हा इहा ॻाल्हि आहे इवन असां जॾहिं ॿुधायां तव्हांखे ॾिसो इहा हूंदी आहे सहूलियत जे लाइ सम्झाइण जे लाइ जीअं असां का फ्लाइट अहिड़ी कंदा आहियूं हज फ्लाइट वग़ैरह जंहिंमें माण्हू जंहिंखे उर्दू न ईंदी आहे सम्झ में सिंधी में करे छॾींदा आहियूं सपोज़ कराची मां ॾिसूं था इलाही माण्हू सिंधी में आहिनि असां मां केरु चवंदा बाबा सिंधी में अनाउंसमेंट कंदो उहो सम्झे थो सही पठाण या जीअं असां पिशावर मां निकिरंदा आहियूं उन मोस्टली असां सिंधियुनि खे त वरी बि उर्दू ईंदी आहे उन्हनि मोस्टली उन्हनि खे उर्दू न ईंदी आहे त को पठाणी असां मतिलबु को असांजो क्लीक हूंदो आहे जेके अचे असां चवंदा आहियूं उनखां कयो अगरि असां उनमें न हूंदो आहे त कंहिं पैसेंजर खां हेल्प करे वठी वठंदा आहियूं जेका अहम शइ आहे उन्हनि खे सम्झाइणी मक़सदु इहो आहे त उन्हनि खे सम्झ में अचे एक्ज़ैक्टली त हू पछतो में चवराए छॾींदा आहियूं हा बिल्कुलु माशाल्लाह तव्हां हेतिरनि शख़्सियतुनि जा इंटरव्यूज़ कया आहिनि मुख़्तलिफ़ सिंगर जा बि वॾनि वॾनि शख़्सियतुनि जा काई ख़्वाहिश त हूंदी हिकिड़ी त हिन शख़्सियत जो इंटरव्यू कयां मां अगरि किथे मिली वञे कंहिं प्रोग्राम में कोई अहिड़ी वॾी शख़्सियत रही आहे बिल्कुलु रही आहे आइडियल हुजे जेको त मां हिन सां वेही करे मूंखे शौक़ु हुयो मोहतरमा किथे न किथे सिंधी में प्रोग्राम में मोहतरमा वीचारी जी हली वई शौक़ु हुयो मोहतरमा असांजी आइडियल आहे मूंखे इहो हमेशह अलाह साईं हुनखे जन्नत नसीब करे असां खां ॾाढो जल्दी हली वई पर उन टाइम में बि ऐं मीडिया में मूंखे इहो शौक़ु ज़रूरु हुयो त मां किथे मूंखे को अहिड़ो मौक़ो मिले सिंधी चैनल्स जे हवाले सां ऑब्वियसली असां त सिंधी सां ई रिलेटेड हुआसीं त मां उहो करे सघां उहा ख़्वाहिश तव्हांजी रहिजी वई हाणे पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी सां करे वठो त बिल्कुलु कंदासीं पर मोहतरमा जी ॾिसो मोहतरमा जी हिकिड़ी ॻाल्हि बि हुई मोहतरमा सां हिकिड़ी अक़ीदत आहे मोहतरमा सां हिकिड़ो त नॉर्मल सभिनी खे अक़ीदत आहे सिंधियाणी जे हवाले सां बि पर एज़ अ औरत जे हिसाब सां न जेको मोहतरमा जो किरदारु आहे या उहा असांजी हिकिड़ी आइडियल आहे जॾहिं बि केरु सोचींदो आहे मोहतरमा त ॾिसो उन ई ज़माने में कीअं निकिती मोहतरमा हीअं कयो मोहतरमा मर्दनि जे विच में हीअं बीहंदी मोहतरमा हीअं ॻाल्हाईंदी उहा हिकिड़ी असांजी आइडियल आहे बिलावल भुट्टो ज़रदारी जो ज़रूरु मां अगरि मूंखे मौक़ो मिलियो त कंदसि पर उहा ख़्वाहिश न आहे जेका हू ख़्वाहिश हुई उहा ख़्वाहिश उहा हिकिड़ो माना औरत जे हिसाब सां औरत जे हिसाब सां बि हिकिड़ो ऐं हुन में हिकिड़ो अलॻि करिश्मा बि हुयो ऐं असां हिकिड़ी आइडियल आहे असां माण्हू सोचींदो आहे शुरू खां वठी नंढपण खां असां सोचींदा हुआसीं मोहतरमा ईअं मोहतरमा ईअं कंदी मोहतरमा ईअं कंदी मोहतरमा कंदी उहा हिकिड़ी ख़्वाहिश जेका चयो ख़्वाहिश जेके चई सघिजे त उहा हुई उहा रहिजी वई हाणे काई ख़्वाहिश न आहे की हाणे का अहिड़ी ख़्वाहिश न आहे ख़्वाहिश न आहे हाणे त वाह वाह एज़ अ प्रोग्राम आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जेकॾहिं प्रोग्राम ॾिसे ऐं उहो चए त मुंडे मोकिलियो हुनखे मुंहिंजो इंटरव्यू कर मां ज़रूरु कंदमि पर उहो ख़्वाहिश वारी हद ताईं जेको करिश्मा हुयो जेको शौक़ु हुयो उहो एज़ अ प्रोग्राम त लाज़मी हाणे तव्हांखे छॾे त कोन ॾिना न प्रोग्राम्स त आहिनि बिलावल भुट्टो ज़रदारी लाइ इज़त आहे एतिराम आहे मोहतरमा जो पुटु आहे ईअं हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी मां इलाही उमेदूं आहिनि थोरी झलक बि नज़र ईंदी आहे हुनजी कॾहिं कॾहिं शइ ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो लुक ॾींदो आहे कॾहिं मोहतरमा जो लुक ॾींदो आहे बिल्कुलु इहा ॻाल्हि सही ऐं उहो ज़ाहिर आहे उहो सभई शयूं अची वियूं आहिनि हाणे त माशाल्लाह वज़ीर ख़ारिजा लॻो ऐं असां सिंधियुनि जो ख़ासि करे हुन में तमामु घणियूं उमेदूं वाबस्ता आहिनि ऐं इलाही सारा कम उन्हनि खे करणा आहिनि फ्लाइट में कुझु सियासतदान बि त मिलंदा हूंदा तव्हांखे सभु मिलंदा आहिनि सभई मिलंदा आहिनि कॾहिं को मसालो पंहिंजो को ॿुधायो त साईं छा था कयो तव्हां कॾहिं बि न कॾहिं न तव्हां पंहिंजे कम सां कमु कॾहिं बि एक्चुअली ॾिसो मसइला उन्हनि खे बि सभु ख़बर आहिनि हा उहो हिकिड़ो प्लेटफॉर्म हूंदो आहे ॻाल्हाइण जो उहो प्लेटफॉर्म न आहे ॻाल्हाइण जो त भई तव्हां हीअं कयो या हूअं कयो या हीअं छो न थियो हूअं छो न थियो हिकिड़ी ॻाल्हि आहे उहो बसि ॿुधी कर त हुन खां बहितर आहे छो चइजे कॾहिं कॾहिं फ्लाइट लेट बि कंदा आहिनि हुन VIP जे लाइ अचण जेसिताईं उहो अचे पोइ जहाज़ खणूं मथे असां ईअं बि थियो आहे अक्सर नो कमेंट्स माना गाॾी बीहारी बीठा ॿिया मुसाफ़िर परेशान साईं किथे आहे साईं अचे मालिक पहुचे जॾहिं कोई ॿिया बि इशूज़ थी वेंदा आहिनि कॾहिं कॾहिं उहो त पोइ मिड़े कोई न कोई बहानो करे छॾे इलाही सारा इशूज़ हूंदा आहिनि टेक्निकल इशू आहे टायर था लॻनि नवां जहाज़ में जेसिताईं थिए दरबन नथो थिए मुसाफ़िर चवंदा सही आहे सही देरि थिए भले इन ॻाल्हि खे चवंदा आहिनि दिस इज़ पाकिस्तान एट द एंड हिकिड़ो जुमिलो चयो वेंदो आहे ही पाकिस्तान मैनेज करणो पवंदो आहे इलाही सारी मैनेज हूंदियूं आहिनि जेके करणियूं हाणे जेकॾहिं मां तव्हांखे चवां थोरी अनाउंसमेंट कयो ईअं त असांजी फ्लाइट जेका आहे उहा हाणे सखर लैंड करणु असांजी फ्लाइट मूंखे लॻे थो हाणे एंड ते वञी रही आहे त उहो कीअं लॻंदो माना तव्हां जेकॾहिं चऊं त सिंधी में तव्हां अनाउंसमेंट कयो
सिंधी सभु माण्हू सिंधी छो था पैसेंजर ग़रीब वेठा खां आहिनि करायो? हा सभु सिंधी पैसेंजर वेठा आहिनि सभिनी जी इहा ई आहे ख़्वाहिश त बाबा असांखे एरोस्टेस जेका आहे उहा सिंधीअ में अनाउंसमेंट ॿुधाए बिल्कुलु ॿुधाए छॾंदमि में माना इनशाला थोरी ई देरि में असां सखर इंटरनेशनल एयरपोर्ट ते लहण वारा आहियूं तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे पंहिंजा फासी बेल्ट बांधियो ऐं बांधियो ॿधो 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 हाणे सीट बेल्ट बांधो ॿधो। सीट बेल्ट ॿधो ऐं कुर्सीअ खे सुभाणे बाद में असांजी कुर्सीअ जी ज़िमेवारी न खणो। जेका पुश्त खे सिंधी में छा कुर्सीअ जी बैक कुर्सीअ जी पुठ जेका पुठ उनखे सिधो कयो सिधो कयो ऐं पंहिंजूं मील टेबल्स बंदि कयो गोॾा सिधा करे वियो मील टेबल्स बंदि कयो गोॾा इंसान न जा कयो। पुट थियो थोरी देरि में बाबा लहण वारा आहियूं लहण वारा आहियूं हा बाद में कुझु बि थियो असांजी ज़िमेवारी न अथव हा मूंखे न चइजो पोइ मूंखे न चयो मूं पंहिंजी ज़िमेदारी पूरी कई मुंहिंजो जंहिंखे लॻे मुंहिंजो वास्तो न आहे मूं जंहिंखे पंहिंजी न ज़िमेदारी लॻे। पूरी कई सिंधी में बि हूअं थियणु खपनि इहे जेकॾहिं मां ॿुधायां डोमेस्टिक थी फ्लाइट जेकी असांजी ज़रूरत हलनि हूंदी आहे थियूं न हितां खां नवाबशाह हले थी सखर हले थी उहो फ्लाइट हुन में नथो करे सघिजे ऑब्वियसली एतिरो घणो पोइ हू थी वेंदो पर जिथे ज़रूरत हूंदी आहे ईअं कोन्हे को हार्ड एंड फास्ट रूल आहे मां तव्हांखे ॿुधाए वियमि त कुझु अहिड़ी फ्लाइट्स हूंदियूं आहिनि स्पेशली हाणे त असांजे माण्हुनि खे ॾाढी अवेयरनेस अची वई आहे टीवी मीडिया सोशल मीडिया उन ॿुधाए छॾियो आहे हज उमरा कीअं थींदा आहिनि पोइ उन में वीचारा पहिरीं ट्रेवल कंदा उन्हनि खे ख़बर न हूंदी हुई असांजे सिंधी माण्हुनि जी का एयरलाइन कोन्हे पंहिंजा जहाज़ कोन्हनि उन्हनि खे हूंदी आहे असांजे जीअं हाणे सिंधी पंजाब में माण्हुनि असां ॾिठो एयर सियाल उन्हनि शुरू कई आहे नई हिकिड़ी एयरलाइन असांजा सिंधी विच छो में नथा असांजी पंहिंजा जॾहिं जहाज़ हलाइनि? ॿुधोसीं त इंडस हले थी पर पोइ अलाए छो न हली इंडस कराची बेस एयरलाइन हुजे न पंहिंजी सिंधियुनि जी ठही असांजे हुई कुझु साल पहिरीं इंडस एयरलाइन हलाइनि न केसि हली ताईं न सघी नो आइडिया छो न हली छा थियो असां वटि हालांकि माशाल्लाह सिंधी जेके पिया आहिनि बिलियनियर माण्हू पिया आहिनि जेके एयरलाइन वठी सघनि था बिल्कुलु पंहिंजी वठी सघनि था ऐं उहे हलाए सघनि था केसि ताईं असांजा माण्हू जलबाणी कोच हलाईंदा ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि आहे सिर्फ़ु कोच वठनि था, ओवरऑल कोचूं हलाइनि सिंधी जेके आहिनि उहे तरक़ी पसंदि घटि आहिनि ओवरऑल पंहिंजे हिते जेके वसाइल आहिनि उनखे इस्तेमालु घटि था कनि असांजा शहरी कोन था तव्हां सियालकोट जी ॻाल्हि एयर सियाल जी ॻाल्हि था कयो एयर सियाल उन्हनि पंहिंजो एयरपोर्ट ठाहियो आहे असां वटि कहिड़ो एयरपोर्ट ठहियल आहे असां वटि जेको आहे असां वटि उनखे कहिड़ो try शहर ठहियल आहे हैदराबाद ऑपरेशनल न ठहियो नवाबशाह ऑपरेशन जेको ठहियल हुयो उहो बि ऑपरेशनल न आहे मिड़ई आहे न का सखर flight नथी वञे। international आहे। हिकिड़ो सिर्फ़ु सखर हले थो त उहो बि ॾिसो असां पंहिंजी शयूं ठाहिण वारनि में मोहनजोदड़ो एयरपोर्ट न घटि थी मोहनजोदड़ो एयरपोर्ट मुंहिंजो दड़ो ऐं सखर हले थो ॿ हलनि था नवाबशाह ऐं हैदराबाद जेको ऑपरेशनल आहे त सही पर ऑपरेशनल न आहे ओ मतिलबु असां फ्लाइट लैंड नथियूं कनि उते रोड उखड़जी वियो आहे सॼो उखड़जी वियो हूंदो साल थिया न थींदो Runway लाज़मी ख़राब असां थी कहिड़ो थो संभालींदा आहियूं असां पंहिंजी Runway शयुनि ख़राब खे थी असां पंहिंजे शहरनि खे डेवलपमेंट जे हवाले सां असां उन में ओतिरो कयूं ई नथा असां वटि अञा त स्कूल ऐं इस्पतालूं कोन्हनि त एयरपोर्ट जो असां छा कंदासीं एयरपोर्ट त परे जी ॻाल्हि थी हिन मथां थी सघे थो सिंधुक में चवंदी बाबा अॻिते दौर अहिड़ो थो अचे हर माण्हू खे पंहिंजो हेलीकॉप्टर हूंदो पंहिंजी छित ते ई लाहींदो अची पाण एयरपोर्ट छो ठाहियूं इहा ॻाल्हि बि सही ईअं आहे बि मता इहो बि थी सघे थो अॻिते एवरीथिंग पॉसिबल हा लाइव कॉल ते लाइव कॉल आहे असां सां? जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी साईं केरु आहे असां सां गॾु साईं मोहम्मद इब्राहिम शेख पियो ॻाल्हाए लाड़काणे शहर मोहम्मद इब्राहिम शेख साहिबु टीवी जो आवाज़ु घटि करे छॾियो अथव साईं जी जी कयो न हाणे कॾहिं कंदा हाणे करे छॾियो हाणे कयो हेलो हाणे आवाज़ु नथो अचे हा जी छा चवणु चाहींदोसीं टीवी जो आवाज़ु घटि न कंदो न पोइ इहो लाइन कटिजी वेंदी आहे साईं आवाज़ ई जेको आहे न मिली वेंदा आहिनि ॿई एक्चुअली टीवीअ हू जो ॿुधणु आवाज़ चाहींदा आहिनि न पंहिंजो आवाज़ बि हा उहो वरी ॿुधंदा आहियूं फोन ते ॻाल्हाए वरी ॿुधंदा आहिनि हा न हा मुंहिंजो आवाज़ बि अचे थो मुंहिंजो आवाज़ बि अचे थो हालांकि कॉल हेॾो वेंदो कनेक्ट थी आवाज़ वई आहे। फोन में बि हा कॉल कनेक्ट थी वई आहे पोइ उहो यकीन न कंदा चवंदा न अञा त हेॾे नथो हले छो जो बटन कुझु सेकंड्स जो फ़र्क़ु हूंदो आहे हा माण्हू सम्झनि नथा ॻाल्हि खे बहरहाल शेख साहब तव्हांजी लाइन ड्रॉप थी वई जॾहिं बि तव्हां कॉल कयो कंहिं बि शो में लाइव शो में टीवी जो आवाज़ु म्यूट करे छॾींदा कयो रिमोट में बटन हूंदो आहे हिकिड़ो हुन लिखियलु हूंदो आहे म्यूट MUTE उहो बंदि करे पोइ तव्हां ॻाल्हाइणु शुरू कंदा कयो बाद में तव्हां पंहिंजी कॉल पूरी ॾिसी बि सघो था ॿुधी बि सघो था कुझु सेकेंड्स जो फ़र्क़ु हूंदो आहे जेसि ताईं असां ऑन एयर पहुचूं तव्हां ताईं लाड़काणे ताईं असां कराची वेठा आहियूं तव्हां लाड़काणे आहियो ज़ाहिर आहे इन करे थोरो असां पंहिंजे माण्हू खे थोरो सम्झाइणो पर पवंदो महिरबानी उन्हनि जी उन्हनि कॉल कयो कॉल कई पर हा, अलाए हुन छा सां चवणु ॻाल्हि चाहिनि ॿोल पिया कुझु मूंखे ख़्याल में तव्हांखे ॾिसी करे है न चवणु लड़कण चाहिनि यादि पिया। अची वियो पर रहिजी वियूं हुननि जूं ॻाल्हियूं इहे दिल्ली हलो दिल्ली मे बि इनशाला नेक्स्ट टाइम जी जी बिल्कुलु अच्छा माशाल्लाह तव्हां एजुकेशन केतिरी तव्हांजी मां मास्टर्स कई मास्टर्स कई आहे एयर होस्टेस जे लाइ तालीम याफ़्ता हुजणु ज़रूरी आहे ग्रेजुएशन ज़रूरी करे छॾनि जॾहिं असां आया हुआसीं त इंटर बेस ते या वठंदा सिर्फ़ु हुआ। सूंहं ज़रूरी आहे एयर होस्टेस लाइ न एयर होस्टेस लाइ इलाही सारी शयूं ज़रूरी तालीम बि आहिनि। ज़रूरी आहे तालीम ज़रूरी आहे बिल्कुलु ज़रूरी आहे जॾहिं असां जॉइन कयो तॾहिं इंटर बेस ते वठंदा हुआ पर हाणे हिननि मास्टर्स सॉरी ग्रेजुएशन करे छॾी आहे। ग्रेजुएशन ते घटि में घटि ग्रेजुएशन उन खां पोइ ट्रेनिंग घणो अरसो थींदी आहे 6 months 3 months 6 महीने जी ट्रेनिंग थींदी आहे त
तव्हांखे छा छा करिणो आहे, ड्यूटीज़ में छा 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 शामिल छा आहिनि करिणो तव्हांजे? आहे, एयरक्राफ्ट्स पढ़ाईंदा आहिनि, इमरजेंसीज़ पढ़ाईंदा आहिनि, रूल्स रेगुलेशन्स ईअं माना फर्स्ट एड। मुस्तक़बिल लाइ छा सोचियो आहे? जॾहिं तव्हां हिकु त चयो शोबिज़ खे असां कंटिन्यू कंदा, पर तव्हां कोई अकेडमी ठाहींदव अहिड़ी जंहिंमें छोकिरियुनि खे तव्हां हुते तालीम बि ॾियो ऐं ट्रेनिंग बि ॾियो? एरोस्टेस केतिरियूं छोकिरियूं आहिनि जिन खे एरोस्टेस थियण जो शौक़ु आहे? शायदि एरोस्टेस जे हवाले सां त न कयां, पर मुस्तक़बिल में मां औरतुनि जे हवाले सां ज़रूरु कुझु करणु चाहियां थी। मां चाहियां थी त उन्हनि खे अवेयरनेस ॾियण जे लाइ, उन्हनि जा प्रॉब्लम्स हल करण जे लाइ मीडिया ते मां हिकिड़ो थोरो कयां, पर काड़ी का NGO का अहिड़ी शइ मां ठाहियां जंहिंसां ऑर्गेनाइज़ेशन काड़ी ठाहियां जंहिंसां मां जेके असांजी जेके अञा बि इलाही सारियूं औरतूं आहिनि न, उन्हनि खे पंहिंजे हक़ ख़बर ई कोन्हे, उहो मर्द खां ॿीणो कमु कनि थियूं ऐं स्टिल सेकेंड दर्जे जी सिटीज़नशिप पंहिंजे पाण खे सम्झनि थियूं। इहा जेका मां चाहियां थी त असांजे मर्द खे सेखारण जी हाणे ज़रूरत न आहे, असांजी औरत खे सेखारण जी ज़रूरत आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ख़बर पइजी चुकी आहे त पंहिंजो हक़, मुंहिंजो हक़ मूंखे केरु ॼाणे वाणे पाण कोन ॾींदो, मूंखे छिनणो पवंदो, मूंखे घुरणो पवंदो, वठिणो पवंदो। इहा जेका शइ आहे न, इवन असांजूं जेके पढ़ियल लिखियल भेनरूं आहिनि, माइरूं आहिनि, असां पंहिंजे घरनि में ॾिसूं था, असांजी जेका नई जनरेशन आहे स्टिल असांजी जेके भेणूं आहिनि, भाॼायूं आहिनि, उहे ई बि इन सोच में आहिनि त बाबा न धीउ ही करे सघे थी, पुटु ही करे सघे थो, ही करे सघे थी, ही एक्ज़ैक्टली। मां हाणे असां पढ़ियल लिखियल पंहिंजे पाण खे सम्झूं था, असांजी जेका जनरेशन, असांजी जेका नेक्स्ट जनरेशन अचे थी, भाइटियूं आहिनि, भाणेजियूं आहिनि, नंढियूं आहिनि, उहे इहे शइ स्टिल फेस थियूं कनि। मां हाणे सोचां थी त मां जेके इहे सम्झो, अच्छा मुंहिंजी सिस्टर आहे डॉक्टर आहे, पर उहो चए थी त मां गाॾी कीअं हलायां? अड़े तूं छो न हलाए सघंदी आहीं? तूं 100 माण्हुनि जो इलाजु करे सघीं थी, तूं गाॾी अकेली नथी हलाए सघीं। मतिलबु मां सोचां थी हाणे पढ़ियल मायुनि खे सम्झाइण जी ज़रूरत आहे। हाणे असांजे पहिरीं चवंदासीं असांजे मर्दनि खे एक्ज़ैक्टली, त मां उहा ई ॻाल्हि कंदी आहियां। जीअं हाणे विच में औरत मार्च थिया, हू मार्च थिया, जो छो वञो बाबा, छो न वञो? तव्हां न वेंदव त केरु वेंदो? सुबुह साण धरती जा कुझु आख़िरी लम्हा आहिनि, असां चाहींदा आहियूं तव्हां पंहिंजो को पैगाम ॾियणु चाहियो सरतियुनि खे जेके ॾिसनि थियूं तव्हांखे, त उनखां पोइ असां एंड कयूं पंहिंजे प्रोग्राम जी। पैगाम मां इलाही दफ़ा चई चुकी आहियां पंहिंजी सरतियुनि भेणुनि खे स्पेशली, उहो इहो आहे त जॾहिं बि को कमु कयो, कंहिं बि कमु, थोरो बि कमु सभु सुठा हूंदा आहिनि, को बि अहिड़ो कमु न आहे जेको सही न हुजे, सुठो न हुजे, या जेको मुश्किल न हुजे, आसान हुजे। आसान को बि कमु न हूंदो आहे। इवन तव्हां टीचिंग कयो था, जॉब कयो था, नर्सिंग कयो था, डॉक्टर आहे या एरोस्टिस आहे, या मीडिया जी जेका सर्विसिस आहे, कमु सभु ॾुखिया बि हूंदा आहिनि या आसान बि हूंदा आहिनि, पर पंहिंजे कॉन्फिडेंस सां कयो, पंहिंजी महिनत सां कयो, तव्हांखे आस्ते अॼु न सुभाणे मंज़िल ज़रूरु मिलंदी, कामयाबी ज़रूरु मिलंदी। ऐं एतमाद सां कयो। ऐं मां पंहिंजे घर वारनि खे बि चवंदमि, या जेके उन सिस्टर्स या जो फैमिलीज़ आहिनि, त पंहिंजी जेका धीउ आहे, पंहिंजी न्याणी आहे, उन ते पूरो पूरो एतमाद कयो। ऐं उनखे जंहिं एतमाद सां तव्हां छॾींदव त हू अॻे उन ई एतमाद सां कमु कंदी। अगरि तव्हां उनखे डिॼाए करे मोकिलींदव त हू हिकिड़ी डिॼल रहंदी, मतिलबु उनखे पोइ किथे बि वञी त को प्रॉब्लम्स फेस कंदी, ऐं उन प्रॉब्लम्स में अची बि सघे थी, हू हिरासा बि थी सघे थी। पर जे अगरि पोयां चवंदा आहिनि न, हू असां सिंधीअ में हिकिड़ो चवंदा किलो मज़बूत आहे, त पोइ को टेंशन कोन्हे, त किलो मज़बूत हुजणु घुरिजे। एनकरेज करणु खपे ऐं हिमत अफ़ज़ाई करणु खपे। जेको बि जेका बि अधी भेण कुझु कमु करणु चाहे थी, त उनखे घर वारनि जे तरफ़ां बि, ख़ानदान जे तरफ़ां उनखे एनकरेजमेंट मिले। किलो जेको वाक़ई इहा सही ॻाल्हि आहे। अगरि हाणे असांखे अहसासु थींदो आहे जेके मुहावरा पंहिंजा आहिनि उहे बिल्कुलु सही आहिनि, कंहिं न कंहिं ॻाल्हि ते आहिनि, त वाक़ई तव्हांजी जेका पुठि मज़बूत आहे न, पोयां तव्हांखे टेंशन कोन्हे, पोयां तव्हांखे एतमाद आहे, त तव्हां दुनिया सां विड़ी सघो था, जंग करे सघो था। पर जे तव्हांजे पोयां तव्हांजे को बि कोन्हे सपोर्ट में, तव्हांखे डपु आहे, त पोइ तव्हां कंहिं नंढड़े माण्हू नंढो कमु बि तव्हांजे लाइ वॾो मुश्किल थींदो। बिल्कुलु बिल्कुलु। त नाज़रीन, इन ई सुठी ॻाल्हि ते क्षमा किरियो, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे शो में आयो, ॾाढी सुठी ॻाल्हियूं ॿुधायूं। हाणे वरी मां जेको आहे सो ॿुधाईंदुमि तव्हांखे कलाम, ॾाढो सुठो कलाम आहे। हिन दिलि जूं छा ॿुधायां, खोले मां यार ॻाल्हियूं, ॿ चारि ई त न आहिनि, आहिनि हज़ार ॻाल्हियूं। इन ते असांजो सुबुह साण धरती मॉर्निंग शो जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वरी नई सेट ते कंहिं नयनि महिमाननि सां गॾु तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं सोराब सुमो ॾींदा इजाज़त। अल्लाह। हिन दिल जूं छा ॿुधायां, खोले मां यार ॻाल्हियूं, ॿ चारि ई त न आहिनि, आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिल जूं छा ॿुधायां, खोले मां यार ॻाल्हियूं, ॿ चारि ई त न आहिनि, आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिल जूं छा ॿुधायां। ओ
सदमाए सूर सक्तियूं कावड़ मलाल मूंसां सदमाए सूर सक्तियूं कावड़ मलाल मूंसां दोहराई चोथो दिलबर दोहराई चोथो दिलबर ते बार बार ॻाल्हियूं बेचारे ईत नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं बेचारे ईत नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां तो मूंसां जे कयूं चांड्रोकीअ में वेही तो मूंसां जे कयूं चांड्रोकीअ में वेही सभु यादि मूंखे आहिनि सभु यादि मूंखे आहिनि से वार वार ॻाल्हियूं बेचारी ईत नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां हिन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं बेचारे ईत नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां हिन दिल जूं छा ॿुधायां हिन दिल जूं छा ॿुधायां हिन दिल जूं छा